अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां या दिया ख्वाजा तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। उम्मीद है अॼु तव्हां सभु ठीकु हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। अॼु वुमेंस डे है, तव्हां सभिनी औरतुनि खे मुंहिंजे तरफ़ां हैप्पी वुमेंस डे। चाहे उहा माउ हुजे, चाहे उहा धीउ हुजे, चाहे उहा भेण हुजे, चाहे उहा का छोकिरी दोस्त हुजे। अॼु मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनी खे हैप्पी वुमेंस डे ऐं मुंहिंजे तरफ़ां बि तव्हांखे औरतुनि जो आलमी ॾींहुं मुबारक हुजे। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? मां ठीकु, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहे? आउं बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां। आउं इरशाद जागीरानी तव्हांजो पंहिंजो मेज़बान तव्हांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां। रोज़ु नेक तमन्नाऊं खणी तव्हां ताईं पहुचंदा आहियूं, दुआऊं खणी तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। अलाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो-मान में रखे। अॼु औरतुनि जो आलमी ॾींहुं आहे ऐं औरतुनि जे आलमी ॾींहं ते दिया ॾाढो सुठो ॻाल्हायो आहे शुरू में ई त तव्हां सभिनी खे जेकी बि औरतूं ख़ासि तौर ते असांजो प्रोग्राम ॾिसंदियूं आहिनि, असांजो प्रोग्राम बि वरी औरतूं घणो ॾिसंदियूं आहिनि, तव्हांखे ख़बर आहे। छो त सुबुह जो टाइम हूंदो आहे अहिड़ो, छो त असांजा जेकी बिल्कुलु मर्द हज़रात वेंदा आहिनि पंहिंजे ऑफिस में, पंहिंजे कमकार ते, पंहिंजे कारोबार ते, पंहिंजे दुकान ते, पंहिंजे शॉप ते, पंहिंजे सिराए ते, पंहिंजे होटल ते, जेको जेको उन्हनि जो कमु आहे उहे ओॾां हलिया वेंदा आहिनि। पोइ घरनि में औरतूं बचंदियूं आहिनि। औरतूं असांजे प्रोग्राम खे वॾे प्यार पाबो असां ॾिसंदियूं आहिनि। औरतुनि जो आलमी ॾींहुं अॼु खां नथो मल्हायो वञे, काफ़ी अरसे खां मल्हायो वञे थो। तव्हांखे त हिन बारे में ॼाण हूंदी यकीन। 1975 खां, हा 1975 खां वठी इहो ॾियारो मल्हायो पियो वञे ऐं 10 साल अक़वाम मुतहिदा वारनि बि इन ॾियारे खे बाक़ाइदा सेलिब्रेट कयो ऐं उनखां पोइ यको मुख़्तलिफ़ मुल्क इन ॾींहं खे सेलिब्रेट कनि पिया। इन ॾींहं ते औरत जी आज़ादीअ जे लाइ मार्च बि थींदा आहिनि, औरतुनि जी आज़ादी जे लाइ रैलियूं बि थींदियूं आहिनि। हाणे औरत आज़ादु आहे या न आहे, इहो हिकिड़ो सुवालु आहे। पाण रोज़ु डिस्कस कंदा आहियूं त औरत खे बराबरी सरासरी असां घुरूं था, एतिरी इहे औरतूं चवनि पियूं। सो हाणे औरत आज़ादु आहे या न आहे। किन माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त औरत कुझु घणी आज़ादी चाहे थी, पर ईअं न आहे। औरत जो जेको मार्च आहे, औरत मार्च आहे, औरत जेका रैलियूं कढे थी, अॼु कंदकोट में बि इन हवाले सां वॾी हिकिड़ी अज़ीम शान रैली आहे। सो उन में मर्द हज़रात बि हूंदा, औरतूं बि हूंदियूं। उन्हनि जे चवण जो मक़सदु इहो आहे त औरतुनि खे घटि में घटि बराबरी एतिरी हुजे जो कुल्लो कुल्ले सां मिलाए हलनि। अॼुकल्ह तरक़ी याफ़्ता दौरु आहे, अॼुकल्ह वॾो मसइलो आहे सर्वाइव करण बि। पाण जेकॾहिं औरतुनि खे घरनि में महदूद करे, कोठुनि में क़ैद करे रखंदासीं त पोइ ज़ाहिर आहे त ज़िंदगीअ जो गाॾो बि हलाइणु ॾाढो ॾुखियो थी पवंदो। औरतुनि खे असीं पढ़ाईंदा बि घटि आहियूं, मैट्रिक खां पोइ शादी कराए छॾींदा आहियूं, चवंदा आहियूं उहा पराए घर जी आहे, पढ़ाई ॾियणी आहे। सो इनखे पाण वधीक पढ़ाए छा कंदासीं, असांजे त कम जी नथी। हाणे ॾिसणो इहो आहे त असांजे कम जी छो न आहे भाई। जेकॾहिं पंहिंजे घर वेंदी, पढ़ियल लिखियल हूंदी त उते उनखे केतिरी इज़त मिलंदी, केतिरो मान मिलंदो ऐं उते उन घर खे बि हैंडल कंदी, उन घर खे बि संभाले वठंदी। पढ़ियल लिखियल हूंदी त उनजा ॿार बि पढ़ियल हूंदा। चवंदा आहिनि त जेकॾहिं औरत पढ़ियल आहे, माउ पढ़ियल आहे त पोइ पूरो घर पढ़ियल आहे। सो पाण उन्हनि जी पढ़ाईअ में बि ईअं कंदा आहियूं अक्सर त न पढ़िजे त बहितर आहे। सो ईअं न करणु घुरिजे। औरतुनि खे पाण बुनियादी हक़ न ॾेई सघिया आहियूं। कहिड़ा न ॾेई सघिया आहियूं? पाण औरतुनि खे घरनि में महदूद रखंदा आहियूं, पाण ॿाहिरि घुमंदा रहंदा आहियूं, पाण तालीम जे मैदान में उनखे पोइ ते धिके छॾियो आहे। ॻोठनि में त औरतुनि सां तमामु घणो अन्याय थिए थो, ज़ुल्म थिए थो। उहो ज़ुल्म कहिड़ो थिए थो? मां मर्द थी करे तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधायां थो। औरतुनि जे इन ॻाल्हि जी आउं हिमायत कयां थो त औरतूं ॿहिराड़ीअ में ॾाढियूं ॾुखियूं आहिनि। लाबारो उहे कनि, मतिलबु घर जो गाहु पठो बि उहे कनि, माना जेको माल आहे, मेहूं आहिनि घरनि में, उन्हनि जे लाइ सॼो कमकार बि उहे कनि, ॿारनि खे बि उहे संभालनि, मानी बि उहे पचाइनि, मर्द जी सार संभाल बि उहे लहनि, ऑफिस वञिणो आहे उनखे कपिड़ा इस्त्री कनि, उन्हनि जा बूट पॉलिश कनि, सभु कमु औरत करे, वरी गॾो गॾु पंहिंजनि ॿारनि खे बि संभाले। पोइ बि चऊं त औरत असांजी आज़ादु आहे, इहो कीअं थो थी सघे? औरत खे के बुनियादी सहूलियतूं असां ॾिनियूं आहिनि। ॿहिराड़ी जी औरत जेकॾहिं बीमार बि थींदी आहे त उनखे टिकी फोटे ते रखी छॾींदा आहिनि, मतिलबु का टिकी फोटो उनखे ॾेई छॾींदा आहिनि, डॉक्टरनि वटि न वठी वेंदा आहिनि। जेकॾहिं को वॾो वाक़ियो थींदो आहे, को डिलीवरी जो केस हूंदो आहे त पोइ बि औरतूं जेसीं ताईं माना ॾुखियाईअ जो शिकार थी वञनि फुल, तेसीं ताईं मर्द उन्हनि खे माना चवण जो मक़सदु इहो आहे त उन्हनि जी रसाई इस्पतालुनि ताईं एॾी सहूलियत सां न कराए सघंदा आहिनि। सो इहो बि हिकिड़ो फैक्ट आहे। हाणे हिन ॾींहं जो मल्हाइण जो मक़सदु इहो आहे त शुरू में अमीर जेकी औरतूं हूंदियूं हुयूं, जेकी वॾनि माण्हुनि जूं ज़ालूं हूंदियूं हुयूं या वॾनि घरनि में जेके रहंदियूं हुयूं, उन्हनि खे वरी इज़त जी निगाह सां ॾिठो वेंदो हुयो, उन्हनि खे मान मर्तबो मिलंदो हुयो। पर जेकी ॿहिराड़ीअ जी असांजी औरत हुई, उन औरत खे हकारत वारी निगाह सां ॾिठो वेंदो हुयो। उन औरत खे औरत सम्झो ई न वेंदो, अञा ताईं किथे किथे न सम्झो वेंदो आहे। अञा ताईं मर्द उते पाण फ़ैसिला कंदा आहिनि, औरत जी सलाह वठण बि गुनाह सम्झंदा आहिनि, ज़रूरत न सम्झंदा आहिनि। चवंदा आहिनि छो बाबा उते वरी इहो मसइलो पिया अथई, उहो माईअ जो मुहताज अथई, माईअ खां सलाह नथो ॾिए। बाबा माईअ खां सलाह वठणु ज़रूरी आहे, उहा बि घर जी भातियाणी आहे। पंहिंजे घर में पंहिंजे घर जा फ़ैसिला जेकॾहिं पाण कयूं था त उते उन औरत जी बि सलाह, उन औरत जो बि मशवरो ज़रूरी आहे जेका उन घर में आहे। माना न्याणीअ जी शादीअ जो मसइलो आहे, उते मर्द पाण फ़ैसिलो करे छॾे थो।
माना उनजी माउ खां पुछा ई कोन था कनि त हीउ रिश्तो हिते कजे तव्हांजी नज़र में कीअं आहे, नथा पुछा कनि। सो पहिरियां ईअं हूंदो हुयो, जीअं पाण वरी ॻाल्हि खे ॻंढींदासीं त अमीर औरतुनि खे इज़त मान मर्तबो न ईंदो, पर ग़रीब जेकी औरतूं हुयूं, जेकी ॿहिराड़ीअ जूं औरतूं हुयूं, उन्हनि खे पंहिंजे राइट्स जी ख़बर बि न हुई, उहे पंहिंजो आवाज़ु उथारे बि न सघंदा हुया। उन्हनि खे इहो ख़ौफ़ बि थींदो हुयो, उन्हनि खे इहो भउ बि थींदो हुयो त जेकॾहिं असीं आवाज़ु उथारे वठूं था, थी सघे थो त असांजे आवाज़ खे दॿायो वञे या असांखे मारियो वञे, असां ते तशदुद कयो वञे, ईअं थींदो आहे। ॿहिराड़ीअ में अॼु बि जेकॾहिं औरत थोरो मथे आवाज़ में ॻाल्हाए थी त उनखे माना ठकाव चमाट। असां वटि इहो आहे ॿहिराड़ीअ में अॼु बि त जेकॾहिं नंढो ॿारु बि आहे न ऐं उहो मर्दु आहे, औरत जेकॾहिं किथे का ग़लती करे थी या उनखे नंढे ॿार खे बि मानी टाइम ते नथी मिले, नंढो ॿारु को अंगल करे थो, जेके नंढो ॿारु बि 7-8 सालनि जो कंहिं औरत खे मारे थो त पोइ बि घर जा वॾा चवंदा आहिनि इहो अची करे मर्दु आहे न भले मारे। इहो न करणु खपे, इहो ग़लति आहे। त पाण जेका नंढपण में ई मर्दनि खे जेका तरबियत ॾियूं था त मर्दु सघारो आहे ऐं औरत कमज़ोरु आहे, इहो असां पाण फ़र्क़ु महसूसु करायो आहे। कमज़ोर कोई बि न आहे। हाणे तव्हां ॾिसो त औरतूं कहिड़े कहिड़े मैदान में, शोबिज़ हुजे, साइंस हुजे, आर्ट्स हुजे, कुझु बि हुजे, औरत अॻिभरी आहे। ॾिसो तव्हां बि त हिते आया आहियो न, ॾिसो शोबिज़ में इलाही असांजूं औरतूं आहिनि ऐं तरक़ीअ जे मैदान में, साइंस में, टेक्नोलॉजीज़ में ऐं आर्ट्स में तव्हां ॾिसो त अॼुकल्ह औरतूं पायलट आहिनि। थर में ॾिसो त औरतूं ट्रक थियूं हलाइनि, तव्हांखे ख़बर आहे थरकोल जेका रिथा आहे उते औरतूं ड्राइवर आहिनि, बिल्कुलु बिल्कुलु। त पोइ औरत छा में कमज़ोर थी? इहो जेको चवणु आहे न औरत कमज़ोर आहे, इहा ॻाल्हि सरासर ग़लति आहे। अॼु पाण औरतुनि ते ॻाल्हाईंदासीं, औरतुनि जे राइट्स ते ॻाल्हाईंदासीं त औरत अॼु जी जेका जदीद टेक्नोलॉजी आहे उन में कीअं सर्वाइव करे थी ऐं कीअं अॻिभरी थिए थी। औरत खे केतिरियूं मुश्किलातूं अञा बि आहिनि, या जेका औरत आज़ादु आहे उनखे इहा आज़ादी एसी ताईं ठीकु आहे या वधीक बि ॾियणु घुरिजे, इन ते पाण ॻाल्हाईंदासीं। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि नोट कई आहे असां, उहा इहा आहे त पाकिस्तान में 49% जेके औरतूं आहिनि उहे सिर्फ़ु इंटरनेट यूज़ कंदियूं आहिनि, जेका हिकु ॾुख जी ॻाल्हि बि आहे। सभिनी खे करणु घुरिजे न, औरतुनि खे बराबरी ॾियणु घुरिजे। 49% औरतूं इंटरनेट यूज़ कंदियूं आहिनि ऐं असां ॾिठो आहे त ऑफिसुनि में, कमकार में, पढ़ाईअ में इंटरनेट जी तमामु घणी ज़रूरत हूंदी आहे। सो जेज़ वारनि हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ऑफर ॾिनी आहे। 4G डिजिट स्मार्ट फ़ोन जेको आहे सो 2500 रुपए में मिली वेंदो, जेकॾहिं तव्हां वठणु चाहियो था, पंहिंजनि औरतुनि खे ॾियणु चाहियो था। अॼु औरतुनि जी आज़ादीअ जो ॾींहुं आहे, 8 मार्च आहे, त औरतुनि खे तोहफ़ो ज़रूरु ॾिजो। हिकिड़ो उन्हनि खे स्मार्ट फ़ोन बि हुजणु घुरिजे त जीअं पंहिंजनि प्यारनि सां, जीअं पंहिंजनि घर वारनि सां, जीअं पंहिंजनि भाइरनि सां जेकी ॿाहिरि आहिनि, के दुबई में आहिनि, के किथे आहिनि, के ॿिए शहर में कमाइनि था, उन्हनि खे घटि में घटि का व्हाट्सअप कॉल त करे सघनि, उन्हनि सां हेलो हाय त करे सघनि। अमड़ियुनि खे बि फ़ोन वठी ईंदा कयो। असीं ॾिसंदा आहियूं त ॿहिराड़ियुनि में फ़ोन न वरितो वेंदो आहे, न ॾिनो वेंदो आहे, सिर्फ़ु इन जे करे सम्झंदा इहो आहिनि त इन्हनि खे का ज़रूरत ई न आहे, बाबा इहा छा कंदी, पोइ छा कंदी। सो इन्हनि खे बि फ़ोन जी ज़रूरत आहे, स्मार्ट फ़ोन हुजणु घुरिजे, अमड़ वटि बि हुजणु घुरिजे त जीअं अमड़ पंहिंजे पुट सां ॻाल्हाए सघे। सो 2500 जो जेज़ वारनि हिकिड़ो ॾाढो सुठो फ़ोन ॾिनो आहे, जेको तव्हांखे जेज़ जे कंहिं बि फ्रेंचाइज़ ते मिली वेंदो, बिज़नेस वारे ते मिली वेंदो। 4G डिजिटल स्मार्ट फ़ोन आहे, 2500 रुपए जो, इहो वठो ऐं पाकिस्तान खे सुपर बणायो। पाकिस्तान में औरतूं 49% रुॻो इंटरनेट यूज़ कनि थियूं ऐं असीं चाहियूं था त सभिनी वटि इहा सहूलियत बि हुजे, छो त अॼुकल्ह जेको इंटरनेट में न आहे, इंटरनेट जी दुनिया सां कनेक्ट न आहे, उहो सम्झो त हिन दुनिया में न आहे। माण्हू चवंदा आहिनि इहो सभिनी सां कनेक्ट रहण जे लाइ पाकिस्तान जो ज़बरदस्त फ़ोन आहे, इहो तव्हां ज़रूरु वठो। 2500 रुपए मिले थो। 4G डिजिट स्मार्ट फ़ोन जेको जेज़ वारनि मुतारिफ़ करायो आहे, तमामु माना ईअं खणी चऊं त मुनासिबु क़ीमत ते आहे, माना रिआयती क़ीमत ते आहे। इहो फ़ोन वठो ऐं पाकिस्तान जूं औरतूं कंहिं बि मैदान में, जेके टेक्नोलॉजी जी ॻाल्हि कयूं त भड़ आहिनि, हर मैदान में अॻिते आहिनि। पर हाणे अॻिते वधण जे लाइ पाण खे कॾहिं कॾहिं इंटरनेट जी ज़रूरत पइजी वेंदी आहे। पाण खोड़ सारियूं शयूं ॾिसंदा आहियूं, जेकी सर्वे कंदा आहियूं, तहक़ीक़ कंदा आहियूं, जेकॾहिं पाण खे रधिणो करिणो आहे, पचाइणो आहे कुझु, तॾहिं पाण खे इंटरनेट जी ज़रूरत पवंदी आहे। का रेसिपी सुठी ठाहिणी आहे त पोइ पाण छा कंदासीं, फ़ोन हूंदो त पाण जल्दीअ में सिखी वठंदासीं। असांजी अदियुनि वटि, असांजी भेनरुनि वटि, अमड़ियुनि वटि जेकॾहिं फ़ोन हूंदो त कंहिंखां पुछण जी ज़रूरत न पवंदी, अदी हे लूणु केतिरो विझां। सो जेज़ वारनि जो ॾाढो सुठो पैकेज आयो आहे, इहो तव्हां ज़रूरु वठो ऐं 2500 जो इहो स्मार्ट फ़ोन आहे, ॾाढो ज़बरदस्त फ़ोन आहे। जेज़ डिजिट 4G स्मार्ट फ़ोन जेको तव्हांखे मिली वेंदो हर शॉप ते। जेज़ वारनि इहो महसूसु कयो आहे इन कमी खे त पाकिस्तान में औरतूं 19% जेको आहे सो मोबाइल यूज़ कनि थियूं। इन खे वधाइण जे लाइ, ख़वातीन खे बाअख्तियार बणाइण जे लाइ, औरतुनि खे बाअख्तियार बणाइण जे लाइ हुननि जेज़ जो हिकिड़ो डिजिट
4G स्मार्टफोन मुतारिफ़ करायो आहे जेको 2500 रुपए जी डिस्काउंट ते तव्हांखे मिली वेंदो। इहा ऑफर 8 मार्च खां माना अॼोके ॾियारे खां वुमेन्स जेको डे आहे अॼोके ॾियारे खां वठी तमामु जेकी बि जेज़ बिज़नेस सेंटर्स आहिनि उते अवेलेबल आहे ऐं तव्हां सभिनी खे इहो करणु घुरिजे, पंहिंजनि औरतुनि खे हिकिड़ो गिफ्ट ॾियणु घुरिजे त अॼु ई जेज़ सुपर 4G जो साथ ॾियो, पाकिस्तान जी सुपर जेका आहे सा पाकिस्तान खे सुपर बणाइण में साथ ॾियो ऐं जेज़ 4G इहो पॉसिबल करे ॾेखारियो आहे इंटरनेट जी दुनिया में त स्मार्टफोन ऐं सो बि एतिरो सस्तो फ़ोन। सो अॼुकल्ह डिजिटल ज़मानो आहे, डिजिटल दौरु आहे। 19% जेकॾहिं असांजूं औरतूं मोबाइल यूज़ कनि थियूं, इंटरनेट यूज़ कनि थियूं त इन खां वधीक छो न करे सघनि भला। सभिनी खे मोबाइल इस्तेमालु करण जो इज़हार जी आज़ादीअ जो हक़ु हुजणु घुरिजे ऐं औरतुनि खे इंटरनेट जी दुनिया में मुतारिफ़ कराइजे, इंटरनेट जी दुनिया में उन्हनि खे आणिजे, ख़बर पए त ज़माने में छा वहे वापरे थो। ऐं हाणे टेक्निकल जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त टेक्निकल जी दुनिया में टेक्निक ज़रूरी आहे ऐं औरतुनि खे जेकॾहिं पाण मोबाइल स्मार्टफोन वठी ॾींदासीं जेज़ वारो जेको मूं तव्हांखे ॿुधायो त 2500 रुपए में मिले थो, इहो जेके उन्हनि वटि हूंदो त पोइ हू मुख़्तलिफ़ शयूं पाण ई पंहिंजे फ़ोन मां कढी सघनि थियूं, तहक़ीक़ करे सघनि थियूं, पढ़ी सघनि थियूं, लिखी सघनि थियूं। माना चवण जो इहो आहे त अॼुकल्ह डिजिटल तालीम बि थी आहे। उते ई जेकॾहिं फ़ोन ते ई सभु कुझु थी थो वञे, माना पाण फ़ोन ते के शयूं सिखी वठूं था त इन में को एब न आहे। पाण पंहिंजनि औरतुनि खे स्मार्टफोन जेको डिजिटल तव्हांखे ॿुधायो डिजिट 4G स्मार्टफोन जेको तव्हांखे मिलंदो जेज़ जे शॉप तां 2500 रुपए जो इहो फ़ोन आहे, इहो वठी वठो ऐं पंहिंजनि औरतुनि खे बाअख़्तियार बणायो, बेअख़्तियार न बणायो। ॿेली औरतुनि जो अॼु आलमी ॾींहुं आहे, जेज़ वारनि ॾाढी सुठी ऑफर ॾिनी आहे। अॼु खां वठी इहो फ़ोन तव्हांखे मिली वेंदो 2500 रुपए में ऐं इहो फ़ोन तव्हां यकीननि सभिनी पंहिंजनि अधीन भेनरुनि खे माउरुनि खे वठी ॾींदो। अॼु इहो अहद कयो त औरतुनि खे पाण बराबरी ॾींदासीं, बाअख़्तियार बणाईंदासीं, उन्हनि ते का बि अहिड़ी जेका आहे सा ॻाल्हि न हुजणु घुरिजे जंहिंसां हू मायूस थी वञनि त असांजो हिन मुआशिरे में को हक़ु ई न आहे शायदि। सो अॼु जीजल अख़बार छा थी चए इन हवाले सां पाण कचहरी कंदासीं। जीजल अख़बार कराची दरबार सखर मां हिकु ई वक़्तु शाया थींदी आहे। अंगारे जो ॾींहुं आहे 8 मार्च आहे 2022। 4 जेको आहे सो शहबानुल मुअज़्ज़म ऐं सिफ़ा 8 क़ीमत इन अख़बार जी 20 रुपया आहे। हीअ अख़बार हक़ु सच लिखंदी आहे। हिन अख़बार जो चीफ एडिटर डॉक्टर अब्दुल करीम राजपुर साहिबु आहे। अख़बार में खोड़ सारियूं ख़बरूं आहिनि। सभ खां पहिरियां त हिकिड़ी ख़बर तव्हांखे ॿुधायां त बेतमादी रिथ ते 3 वॾनि जी वेहक थी आहे। इमरान ख़ान ख़िलाफ़ु बेतमादी रिथ आणण लाइ तारीख़ तइ थी वई। सो शहबाज़ शरीफ़ जी मौलाना फज़ल रहमान सां गॾिजी आसिफ़ ज़रदारी सां मुलाक़ात, मुल्की सियासी सूरत हाल ऐं बेतमादी रिथ जे हवाले सां आम मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु चए थो त इमरान ख़ान खे 24 कलाकनि जो अल्टीमेटम वज़ीर आज़म एतिरो ॾिनल आहे जो गारियूं पियो ॾे, इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी चए थो ऐं बाग़ी अॻवान चवनि था पंजाब ऐं PTI जा तरा निकिरी विया। आलिम ख़ान जी जहांगीर तरीन ग्रुप में शमूलियत बेतमादी रिथ ते गॾिजी फ़ैसिलो कबो। बाग़ी अॻवान ऐं बेतमादी रिथ आणींदड़ पंहिंजो शौक़ु पूरो करे वठनि, असांजी तयारी मुकमल आहे। वज़ीर आज़म इहो चए थो। इमरान केरु थींदो आहे धमकियूं ॾियण वारो, खेसि ख़बर न आहे त असां वटि बि ॾंडा तेल में पिसिया पिया आहिनि। मौलाना फज़ल रहमान हर कंहिंजो पंहिंजो पैर पंहिंजो स्टाइल अथव। सो इन खां सवाइ ॿाहिराड़ियुनि वारो औरतुनि खे हथी वठायो। ॿेली औरतुनि जो आलमी ॾींहुं आहे। इन हवाले सां खोड़ सारियूं ख़बरूं अॼोके अख़बार में शाया थियल आहिनि। शोबिज़ जी हिकु अधु ख़बर पढ़ूं त पोइ पाण ब्रेक वठूं। सो हमरा जी महविश हयात खे जेको आहे सो महविश हयात सां हिकिड़ी वीडियो वायरल थी आहे। हिकिड़े हमरा जी फ़ोटो सेशन कराईंदे महविश हयात उन खां पोइ तमामु घणी तनक़ीद कई वई आहे। इन खां सवाइ बिस्मा मारूफ़ पंहिंजी धीअ खणी क्रिकेट खेॾण लाइ पहुची वई ऐं खोड़ सारियूं ॿियूं ख़बरूं आहिनि। तव्हां सभु ख़बरूं पढ़ण जे लाइ रोज़ानी जीजल अख़बार वठी सघो था जेका तव्हांखे वेझे हाकर खां अख़बारी स्टॉल खां मिली सघे थी। सो हिते वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। औरतुनि ते ॻाल्हाईंदासीं। औरतुनि जो अॼु आलमी ॾींहुं आहे। अॼु दिया जो आलमी ॾींहुं आहे ऐं दिया खे चवंदुसि त उहा वधीक ॻाल्हाए ऐं ब्रेक बि उहा वठे। मुंहिंजो जॾहिं ॾींहुं थींदो मर्दनि जो आलमी ॾींहुं मल्हायो ई नथो वञे। छा हाणे असां मज़लूम थींदा था वञूं। असांजो जॾहिं आलमी ॾींहुं हूंदो त पोइ असीं बि ॻाल्हाईंदासीं। सो ब्रेक वठो वठूं था हिकु शॉर्ट ब्रेक। किथे न वञो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। भलीकार भलीकार हिकु भेरो वरी भलीकार। वाह 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 वाह। अॼु त माना तव्हांजो भलीकार जो स्टाइल ॿियो आहे। अॼु तव्हांजो ॾींहुं आहे, तव्हां माना फुर्तीअ में आहियो। वॾी ॻाल्हि आहे। असां माना कंफ्यूज़ आहियूं अॼु। सही आहे। छो तव्हांजो ॾींहुं आहे न, अॼु रुॻो औरतूं आहिनि अॼु असांजे प्रोग्राम में। मूंखे त भउ थो थिए त का ग़लती न थी वञे, कुटिजां न अॼु मां।
मसइलो इहो न थी वञे। सो बहरहाल अॼु असां पंहिंजनि भेनरुनि खे अदियुनि खे भलीकार चऊं था ऐं अॼु उन्हनि जो ॾींहुं आहे। उन्हनि सां जेके मसइला आहिनि, जेकी मुश्किलातूं ऐं कीअं हू हिन मुआशिरे में सर्वाइव कनि थियूं, कीअं मुंहुं ॾियनि थियूं ऐं औरत खे उहो दर्जो मिली सघियो आहे या न मिली सघियो आहे, इन्हनि मौज़ूअनि ते पाण ॻाल्हाईंदासीं। औरत तालीम जे मैदान में केतिरो अॻिते निकिरी चुकी आहे, ॿियनि शोबनि में औरत केतिरी तरक़ी कई आहे, औरत खे किथे किथे रोकियो वेंदो आहे, किथे किथे हुनखे आज़ादी मिले थी, ॿाहिराड़ी जी औरत ऐं शहर जी औरत में केतिरो फ़र्क़ु आहे, इहो बि अॼु असां डिस्कस कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में। असांजूं भेनरूं असांजे प्रोग्राम में पहुची चुकियूं आहिनि, उन्हनि जो आलम ईनी आहे, उन्हनि खे भलीकार चऊं था। सभ खां पहिरियां जेका टीवी स्क्रीन ते तव्हांखे नज़र ईंदी असांजी भेण, उहा फॉरवर्ड MNA बि आहे ऐं CEC मेंबर आहिनि PSP जूं, डॉक्टर फौजिया हमीद असां सां गॾु आहे, उन्हनि खे असीं भलीकार चऊं था। डॉक्टर साहब कैसी हैं? ठीक है, मैं बिल्कुल ठीक। बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। ॿी जेका शख़्सियत आहे उहा सियासी हवाले सां बि सरगर्म रही आहे, काफ़ी अर्सो एक्टिविटीज़ में तमामु घणी अॻु भरी आहे। आउं ॾिसंदो आहियां सोशल मीडिया ते अक्सर उन्हनि जूं के न के मतिलबु एक्टिविटीज़ नज़र ई ईंदियूं आहिनि मूंखे। तमामु घणियूं भड़ आहिनि हिन मैदान में ऐं औरतुनि खे अॻिते वधाइण में, औरतुनि खे बुनियादी हक़ ॾियारण में, औरतुनि खे हथी वठाइण में उन्हनि जो पंहिंजो किरदारु आहे। नादिश फातिमा सोशल एक्टिविस्ट आहिनि, असां सां गॾु आहिनि, उन्हनि खे बि असीं भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो नाज़ी? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र है। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। टी जेका शख़्सियत आहे उहा चेयरमैन आहिनि एंजल वेलफेयर ट्रस्ट जूं ऐं गॾो गॾु ॿियूं बि खोड़ सारियूं उन्हनि जूं एक्टिविटीज़ आहिनि, उन्हनि ते पाण ॻाल्हाईंदासीं। समीना नवाब असां सां गॾु आहे, उनखे असीं भलीकार चऊं था। कैसी हैं जी? ठीक है जी, अल्लाह का माशाल्लाह। नालो समीना नवाब त लॻे बि नवाब थी माना स्टाइल नवाब नालो आहे, वॾी ॻाल्हि आहे अॼु सही। सो इन खां सवाइ जेका तव्हांजे पासे ॾे जेकॾहिं निगाह विझूं त जेका शख़्सियत असांखे हींअर नज़र ईंदी, पाण मेंबर आहिनि प्रोमिशनल कमीशन जूं ऐं गॾो गॾु एडवोकेट बि आहिनि, रुबीना बिरोही, उन्हनि खे भलीकार चऊं था। अदी कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु। अॼु जी मुनासिबत सां मां तव्हां सभिनी खे भलीकार थी चवां। हैप्पी वुमेन्स डे टू ऑल वुमेन अराउंड द वर्ल्ड। ऐं इन खां पोइ असां सां ॿी जेका शख़्सियत आहे उहा ह्यूमन राइट्स ते तमामु घणो सुठो उनजो कमु थियल आहे, उन ते पाण ॻाल्हाईंदासीं। ऐं असां सां गॾु आहे हमीदा कलीम, उनखे बि वेलकम चऊं था। बहुत शुक्रिया जी आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। इन खां सवाइ सुठा कलाम ॿुधंदासीं। अॼु सुठा कलाम ॿुधाइण जे लाइ असांजी नियाणियुनि खे अदियुनि खे एंटरटेन करण जे लाइ का वरी अदी अचे असांजे प्रोग्राम में। सो असीं भलीकार चऊं था। सिद्रा ताहिर असां सां गॾु आहे, सुठी सिंगर आहे, उनखे वेलकम चऊं था। बहुत शुक्रिया जी आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। ऐं उस्ताद मोहरम नाज़ अॼु असां सां गॾु आहे, उस्ताद मोहरम नाज़ खे भलीकार चऊं था। अॼु उस्ताद मोहरम नाज़ ऐं मां ॿई माना पाण खे अकेला था महसूसु कयूं, पर पोइ बि असां मुंहुं ॾेई वेंदासीं। ईअं न उस्ताद मोहरम नाज़? पहिरियां त सभिनी खे भलीकार ऐं जेके बि मोहतरमाऊं आयल आहिनि सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां ऐं सिंध टीवीअ तरफ़ां वुमेन्स डे जी तमामु घणी मुबारक हुजनि ऐं उमेदु आहे त हीअ जेका हक़ जी आज़ादी आहे, जेका हक़ आहे, उहो इंशाल्लाह जेतिरी जदोजहद आहे माशाल्लाह उनजो नतीजो आहे जे औरतूं पंहिंजे कुल्हे सां कुल्हो मर्दनि सां ॾेई बीठियूं आहिनि। हींअर तूं मां मज़लूम था लॻूं साईं, मां इन करे बचाव जे करे मां हेॾो वेठो आहियां, तव्हांखे कुंड में इन करे विहारियो अथमि त जीअं माना हीअ सभु असांजे माना जेको आहे सो माना विच में ई हुजनि। तव्हां अञा परे मूंखे गेट साम्हूं आहे साईं, मां इहो तव्हांखे वरी सहूलियत ॾिनी न त तव्हां भॼण में आसानी थिए तव्हांखे। मां अती को पार थो चएव न, मां वरी बि कोशिशि कंदुसि को हिननि जी शान में को म्यूज़िक वॼाए करे जान छॾाईंदो। अॼु साईं जान छॾायो। अॼु जेकॾहिं किथे बि असांजो को बि दोस्त भाउ असांजो प्रोग्राम ॾिसे थो, अॼु जान छॾाइजो। अॼु माना बहस न कजो, अॼु को घर में भंडण न कजो। अॼु औरतुनि जो आलम ई आहे, कंहिं वक़्तु कुझु बि थी सघे थो। ईअं न त तव्हांजे मथे में का वेलणी लॻी वञे, ईअं बहरहाल इंशाल्लाह सुठो प्रोग्राम थींदो ऐं तमामु सुठी नॉलेज मिलंदी। सही, मस्ती मज़ाक पंहिंजी जॻह ते, पर औरतुनि जा जेके राइट्स आहिनि उहे पाण उन्हनि खे ॾेई सघिया आहियूं या न ॾेई सघिया आहियूं, उन्हनि ते पाण ज़रूरु अॼु कचहरी कंदासीं। डॉक्टर फौजिया खां स्टार्ट वठूं था, क्या कहेंगे आज के दिन के हवाले से डॉक्टर साहिबा? औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबसे पहले तो मैं तमाम देखने वालों को और सुनने वालों को, जो ख़वातीन हमारा प्रोग्राम देख रही हैं, उनको हैप्पी वुमेन डे कहूँगी। और इसके बाद मैं ये बात करूँगी कि जब हम ख़वातीन की बात करते हैं और ख़वातीन की राइट्स की हम बात करते हैं और हर साल ये चीज़ हम कहते हैं कि ख़वातीन को उनके राइट्स मिलने चाहिए। जितनी भी शोबाए ज़िंदगी हैं आप उनको देखिए, ख़वातीन ने एक्सेल किया है विद द पैसेज ऑफ टाइम। आप कहीं स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटीज़ देख लें, आप तमाम इदारे देख लें, आप CSS के एग्ज़ाम्स देख लें, आप इवन पॉलिटिक्स देख लें, तो ख़वातीन ने ग्रेजुअली इसमें एक्सेल किया है। अब
मसला यहाँ सिर्फ ये आता है कि ख़वातीन को उनकी जो कैपेबिलिटीज़ हैं उसके मुताबिक उनको उस तरह से एप्रिसिएशन मिलती नहीं है। अच्छा। हमें ख़ातून को ये बिल्कुल सोचते हैं कि वो बहुत खूबसूरत हो, हम ये सोचते हैं कि ख़ातून किचन में बहुत अच्छा काम करती हो, वो पढ़ी लिखी हो, उसमें मैनर्स हों, और उसके बाद जब उसकी शादी होती है तो हम सिर्फ ये सोच लेते हैं कि इसका काम सिर्फ घर है और किचन है। सही। ये ज़्यादती है ख़ातून के साथ, क्योंकि वो एक अपने टैलेंट के साथ काम कर रही होती है और उसको आगे चलना है। मैं समझती हूँ कि जो ख़वातीन हैं वो आर्किटेक्ट्स हैं सोसाइटी बनाने के लिए। सही बात है। और जब ये ख़वातीन मिलती हैं तो ये जैसे एक बच्चा जब पैदा होता है तो वहाँ गोद से लेकर के स्कूल जाने तक उसकी तमाम जो अपब्रिंगिंग है वो ख़ातून ही कर रही होती हैं। आजकल हम ये देखते हैं कि वो वुमेन राइट बड़ा वो जो एक क्या कहते हैं उसका मार्च, वुमेन मार्च की भी बात हम करते हैं। देखिए इसको बड़ा कंट्रोवर्शियल भी हमने बनाया हुआ है। हमें ये चाहिए कि जो ख़वातीन, देखिए नहीं, मैं आपको एक बात बताती हूँ। देखिए उसमें जो जेन्युइन बातें हैं, जो वुमेन राइट्स हैं, जो इश्यूज़ हैं, जो असल अहम इश्यूज़ हैं, उस पर बात करनी चाहिए। हम जो है निकाह की बात करें, उस पर जो उसकी जो कॉम्प्लिकेशंस है उस पर अवेयरनेस होनी चाहिए। ख़ातून को उसकी जो एजुकेशन हासिल करने के राइट हासिल होना चाहिए, कोई उस पर कोई बर्डन नहीं डालना चाहिए। हम ये कहते हैं कि ख़ातून है तो उसको, अगर वो डॉक्टर बन गई है, चाहे वो कितनी भी टैलेंटेड है, जब उसको प्रैक्टिकल लाइफ में जाती है तो सिलेक्शन क्राइटेरिया में मेल एंड फीमेल ज़रूर आ जाता है। यहाँ बाइस्ड बना जाए, ख़त्म हो जाएगा। बहुत सारी ख़वातीन हैं यहाँ पर, मां सभिनी सां ॻाल्हाईंदुसि, सभिनी खे वारो मिलणु घुरिजे। अॼु इन्हनि जो आलमी आहे, इन्हनि आलमी ॾींहं ते बि इन्हनि खे ॻाल्हाइणु ॾिनोसीं त पोइ सही न आहे। ठीकु आहे न। डॉक्टर फौजिया खां पोइ नाज़िश फातिमा सां पाण ॻाल्हायूं था। नाज़िश, जीअं मार्च जी ॻाल्हि थी, त मार्च में जेके स्लोगन्स हूंदा आहिनि अक्सर आउं ॾिसंदो आहियां, त छा था सम्झो त उहे इन ॾींहं जे हवाले सां सही आहिनि, ठीकु आहिनि, या जेको असुलु मौज़ू आहे औरत जो उहो इन्हनि स्लोगन्स में पोइ ते पइजी थो वञे ऐं माण्हू उन्हनि खे ठठो लॻनि था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं त तव्हांजी पूरी टीम जो थैंक्स कि तव्हां अॼु जे एॾे स्पेशल डे ते असांखे घुरायो। ऐं उन खां पोइ तमामु ॾिसण वारी ख़वातीन खे मुंहिंजी तरफ़ां इंटरनेशनल वुमेंस डे खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। ऐं हर ॾींहुं पंहिंजो स्पेशल करे जियो। मां लेडीज़ खे स्पेशली इहो मैसेज ॾींदसि कि ज़िंदगी तव्हांजी आहे, तव्हां पंहिंजो पाण खे पंहिंजे हथ में रखो। तव्हां पंहिंजे मथां कंहिंखे एतिरो मुसलत थियण ई न ॾियो। अगरि तव्हां एजुकेटेड आहियो, इंडिपेंडेंट आहियो, सेल्फ मेड आहियो, त तव्हां जेको आहे ॿी ख़वातीन खे बि हथु ॾेई अॻिते वधायो। ॿियो अदी जी ॻाल्हि खे मां सेकेंड कंदसि त सोसाइटी में वाकई हिन वक़्तु ताईं असां ॻाल्हियूं ॾाढियूं सुठियूं कयूं था। असां जिथे बीहूं था तक़रीर कयूं था, वॾा वॾा बोल वचन बि कयूं था, पर जॾहिं असां घर वञूं था वापसि, कल्ह बि मां हिकिड़ी स्पीच में इहो ई मैसेज ॾिनो त छा असांजी माऊं बराबरी कनि थियूं धीउनि सां? नथियूं कनि। स्कूल मां पुटु ईंदो त धीउ वेचारी कपिड़ा इस्त्री करे भाउ खे ॾे, धीउ वेचारी ॿोड़ कढी भाउ खे ॾे, धीउ वेचारी सभु कुझु करे, पुट जी ख़िदमत थिए, जूता खणी ॾे। इहो फ़र्क़ु आख़िर असांजी माऊं छो नथियूं ख़तमु कनि? इहो करिणो पवंदो। जंहिं शो में अचो था, जेको जेको आवाज़ु खणे थो, जिते जिते मुंहिंजी आवाज़ु वञे थी, उन्हनि खे मां इहा रिक्वेस्ट ई कंदसि, इहे फ़र्क़ु ख़तमु कयो, धीउनि खे पंहिंजी पढ़ायो, अॻिते वधायो। ई धीऊं ई आहिनि जेको बुढ़ापे में बि तव्हांजो सहारो थियनि थियूं, माइट सां ॾाढी मोहबत कंदियूं। ऐं जेसि ताईं स्लोगन्स जो सुवालु आहे जेको वुमेन डे जे हिसाब सां ठाहिया वञनि था, मेरा जिस्म मेरी मर्ज़ी टाइप जा, त उनखे बि हिकिड़ो नेगेटिव रूप रंग कुझु माण्हुनि ॾेई छॾियो आहे। असल में ॾिसो न, इन शइ खे काफ़ी सालनि खां डिस्क्राइब कयो पियो वञे त तव्हांजी बॉडी आहे, तव्हांजो मर्ज़ी आहे, तव्हां लिबास कहिड़ो बि पायो, तव्हां हेयर कट कयो, अहिड़ियूं कई शयूं आहिनि। पर हाणे उहे स्लोगन्स वरी खणी हर साल रिपीट था थियनि, त जेको थी वियो उनखे जेको आहे सो फिनिश कजे, अॻिते लाइ वधिजे, अॻिते ॾिसजे। सही 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 था चओ, सही था चओ। ऐं असां सां गॾु समीना नवाब आहे। समीना जी, जिस तरह से नाज़िश फातिमा ने कहा कि बेटी को वो अख्तियार नहीं दिया जाता, बेटी अक्सर भाई के कपड़े भी इस्त्री करती है, तो जूते भी पॉलिश करती है, माएँ उसको बताती हैं कि भाई भाई का ये आपको काम करना है, ये होना चाहिए या नहीं होना चाहिए? अखलाक के दायरे में तो वैसे अच्छी बात है या नहीं बात है अच्छी, तो ये बता दें आप। सबसे पहले तो मैं थैंक यू बोलना चाहूँगी आपका कि आपने मुझे इस खास डे पे इनवाइट किया। दूसरी बात ये कि मैं अभी ये बात अदी की बात से पहले ये मैं सोच रही थी कि अगर हमें माशरे में शौर लाना है, अगर हमें माशरे में औरत को इज्जत देनी है, माँ को, बहन को, बेटी को इज्जत देनी है, तो हमें घर से ही उसको ट्रेन करना है। ये मैं
मेरे मतलब जहन में ये था। और अदी ने बड़ी अच्छी बात की कि जब तक हम अपने घर में जिस तरह बच्ची को ये अपनी बेटी को ये गाइड करते हैं कि बेटे आपने ये करना है, आपने ऐसे करना है, ये काम करना है, बाहर इस तरह चलना, बाहर ये रहना, इसी तरह हमें चाहिए कि अपने बेटे को भी यही टीच करें कि वो भी बाहर निकले जब तो किसी की बहन बेटी को इस नज़र से नहीं देखे। सही बात है, जब हम घर से माएँ घर से तरबियत देंगी अपने बच्चों को, वो ख़त्म करेंगे फ़र्क, बेटी का और बेटे का फ़र्क खत्म, माशरे में सुधार आएगा। लड़का अगर किसी को पसंद करता है तो सारे घर वाले खुश होते हैं कि बड़ी अच्छी बात है। हाँ, बड़ी अच्छी बात है। और अगर लड़की ये तो फिर वो उनकी इज्जत में मसला आ जाता है। ये नहीं होना चाहिए। सही हिकिड़ो मसलो त इहो अदी बिरोई सां ॻाल्हायूं पाण। अदी असां सां गॾु आहे, सो एडवोकेट रुबीना बिरोई। अदी जीअं ॻाल्हि निकिती त पाण वटि इहो बि आहे त जीअं असां वटि अदियुनि खे ख़ासि तौर ते छोकिरियुनि खे उहो अख़्तियार त नथो ॾिनो वञे, पर हूअं बि घर खां जीअं ॻाल्हि निकिरे पई त घर में मानी टिकीअ में ई वॾो मसलो आहे। माना जेकॾहिं का चङी भाॼी ठहे थी पाण वटि त जेकॾहिं छोकिरो आहे त उनखे वधीक ॿोड़ ॾिजे थो, वधीक उनजो ख़्यालु ॾिजे थो, ख़्यालु कजे थो। का सुठी शइ माउ चाहींदी आहे त पुटु वधीक खाए पीए, राति जो खीर बि उहो पीए। औरतुनि खे या छोकिरियुनि खे घटि दर्जो ॾिनो वञे थो, उन्हनि खे घटि इन हिसाब सां ॾिठो वञे थो। औरत आहे ठीकु आहे, रस में ई गुज़ारो करे। इहो छा चवंदव हिन ते? ॾिसो, मूंखे ख़ुशी पई थिए कि जेको मां अॼु सोचे आई हुअसि कि मां जंहिं शइ ते फोकस ॾींदसि, तव्हां उहो ई सुवालु मूंखां कयो। हिन साल जो थीम ही इहो या ब्रेक द बायस। ब्रेक द बायस मीन जेको तासुबाना रवैयो निंगरिन सां कयो वञे थो, जेको तरीक़ो उन्हनि सां कयो वञे थो, उनखे ब्रेक कयो। ऐं उनखे ब्रेक करण जो स्टार्ट जेको थींदो उहो घरनि मां थींदो। घरनि मां ई पंहिंजे माइरनि खे, जेके वालिदैन आहिनि, उन्हनि ॿिन्हिनि खे हाणे जेको आहे कमु करिणो पवंदो पंहिंजे पुटनि ते। उन्हनि जी अहिड़ी तरबियत थियणु घुरिजे कि जेको ही तासुबाना रवैयो जेको औरतुनि जे ख़िलाफ़ु आहे, जेको छोकिरियुनि जे ख़िलाफ़ु आहे, कीअं उन्हनि खे रिस्पेक्ट ॾिजे, कीअं उन्हनि खे इज़त ॾिजे, उहो हाणे छोकिरनि खे सेखारण जी ज़रूरत आहे। मुंहिंजे ख़्याल में ही तव्हां जेकी ॻाल्हि कई न कि वाक़ई में हुनखे बूटी वधीक ॾिनी वञे थी, छोकिरे खे रिस्पेक्ट, अबा 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 करे, न्याणी ते को ध्यानु कोन हूंदो आहे, इहो असांजे मुआशरे में आहे। ऐं इनखे ब्रेक करण जी ज़रूरत आहे। ये पंहिंजे घरनि मां स्टार्ट करण जी ज़रूरत आहे। इहो मैसेज जेको आहे स्कूलनि में, कॉलेजिस में वञण जी ज़रूरत आहे। हाणे इन तासुबाना रवैयो हीउ असांजे माशरे जो हिसो हो कोन, हीउ असांजे इस्लाम जी तालीमात में ही कोन हुई। असांजे नबी सगोरो जेको हो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी न्याणी जे लाइ उथे बीह रहंदा हुआ, पंहिंजी चादर हुननि जे लाइ विछाए छॾंदा हुआ। त हीउ असां कहिड़े माशरे में आहियूं? अहिड़े माशरे में जितिरो एॾो तासुबाना रवैयो हिकिड़ी औरत सां इख़्तियार कयो थो वञे, जिथे हुजे रोड ते हले थी त उहो तहफ़ुज़ हुनखे हासिल ई कोन्हे, हू सेफ आहे कोन, हुनखे टच कयो थो वञे, पुठियां खां टच कयो थो वञे। हुजे बस में चढ़े थी त बस में हुनखे धिका ॾेई कंडक्टर आहे या कि जेको बि आहे उहो हुनखे तंग थो करे वञे। जिथे बि हैरेसमेंट ॾिसो तव्हां ख़वातीन सां, ॿारनि सां, इवन कि नंढियूं जेके न्याणियूं आहिनि 7-8 सालनि, 4 साल जा केसिस रेप जा थिया आहिनि, उन्हनि सां इहो केसिस थियनि पिया, हैरेसमेंट थिए पई। त इन जे पोयां जेको फैक्टर आहे छा आहे? उहो ई आहे न कि असां पंहिंजी न्याणियुनि खे त दॿाए रखियो आहे, पर असां पंहिंजे पुटनि ते ध्यानु नथा ॾियूं। पुटनि खे छॾे ॾिनो आहे, हू त छोकिरा आहिनि। इहो ई कॉन्सेप्ट आहे, माइंड सेट आहे। इहो चए ऐं हुननि खे जीअं हिमत हुननि जी वधाई वञे थी छोकिरनि जी कि हू त छोकिरा आहिनि, चाहे ग़लति कमु बि करे सघनि, हीउ छोकिरो आहे। पर जे न्याणी को अहिड़ो करे थी, पंहिंजी पसंदि सां शादी थी करे, पंहिंजी राइट्स जी ॻाल्हि थी करे, पंहिंजे हक़ जे लाइ अॻियां थी वञे, वधे, पंहिंजी एजुकेशन जे लाइ जो अॻियां थी वधे, ऐं जे हू ॻाल्हाए थी इवन के पंहिंजे घर में पंहिंजे पीउ सां, भाउ सां, मुड़ुस सां जे ॻाल्हाए थी, त उहो इहो थो चए वञे हीउ त हाणे हिन जो दिमाग़ फिरी वियो आहे। भई छा जे लाइ हुनखे बदतमीज़ कयो थो वञे? हू बि तव्हां वांगुरु इंसानु आहे, जीअं हिकिड़ो मर्द इंसानु आहे, ईअं ई हिकिड़ी औरत बि इंसानु आहे। त हीउ जेको तासुबाना रवैयो आहे, हिन ई साल जो जेको थीम आहे, इन खे ख़तमु करण जी ज़रूरत आहे। ब्रेक द बायस। मां अगेन एंड अगेन इहे ई चवंदासीं कि हाणे तव्हांखे पंहिंजे पुटनि ते कमु करिणो आहे। हाणे पंहिंजे न्याणियुनि ते तव्हां घणो कयो, तव्हां न्याणियुनि खे एॾो एम्पावर कयो कि हू हर चैलेंज खे फेस करण लाइ अॻियां अचे। पुटनि खे चओ त सुधरी वञो। जी जी, मां त इहे ई चवंदसि। अच्छा, हमीदा जी से पूछेंगे। हमीदा, आप क्या कहेंगी, क्या आजकल की औरत वाकई में भी कमज़ोर है? हाँ, थोड़ा सा मैं इस पे बात करना चाहूँगी कि क्यों हम इंटरनेशनल वीमेन डे क्यों सेलिब्रेट करते हैं। और ये सिर्फ पाकिस्तान का मसला नहीं है, ये पूरी दुनिया का मसला है। आज के दिन पूरी दुनिया की ख़वातीन इकट्ठा होके अपने राइट्स की बात करती हैं। तो पाकिस्तान के अंदर भी जो ख़वातीन के इश्यूज़ हैं वो बहुत ज़्यादा हैं।
ग्रेजुअली मुझे ऐसा लगता है कि चेंज आ रहा है, क्योंकि आज से अगर मैं 10-20 साल पुरानी बात करती हूँ और मैं जब सिंध में जाती थी या पंजाब जाती थी तो वहाँ पर औरतों को बाहर निकलने तक की इजाज़त नहीं थी। हम अगर उनसे मीटिंग करने जाते थे तो हमें इजाज़त नहीं थी कि हम उनसे मीटिंग करें। अच्छा। क्योंकि वो कहते थे खवातीन से मिलने की इजाज़त नहीं थी। वो कहते थे कि आप शहर से आई हैं तो हमारी खवातीन को बिगाड़ देंगी। सही। लेकिन आज मैं जब उन इलाकों में जाती हूँ तो वो खवातीन खुद मुझसे मिलने होटल आती हैं। अच्छा। और मीटिंग्स अटेंड करती हैं। सही। तो गाँव देहातों में मुझे बहुत एक्टिव खवातीन नज़र आती हैं। तो कहने का मकसद मेरा ये है कि चेंज तो आया है, लेकिन उस लेवल का अब भी नहीं आया जिस लेवल का हम डिज़ायर करते हैं। और जब हम औरतों के हुकूक की बात करते हैं तो इसका मकसद ये बिल्कुल भी नहीं है कि हम मर्दों को निगलेक्ट कर रहे हैं। औरतों के हुकूक की बात से हमारा मतलब ये है कि इक्वालिटी होनी चाहिए, इंसाफ होना चाहिए, जो कि हमारा कानून भी कहता है, हमारा मज़हब भी कहता है और माशरा भी यही कहता है कि दोनों के दरमियान में इक्वालिटी होनी चाहिए। और जो हमारे यहाँ पर मिसिंग है, अगर आप एजुकेशन की बात करें, रेशो देखें तो ख़वातीन बहुत कम तालीम याफ्ता हैं। आप हेल्थ की बात करें तो आप देखें कि मैटरनल मोर्टिलिटी बहुत ज़्यादा हाई है पाकिस्तान के अंदर। इसी तरह से हरासमेंट की, जैसे रुबीना बात कर रही हैं, हरासमेंट एक बहुत बड़ा इशू है ख़वातीन की तरक्की के हवाले से। इशू पे बात करते हैं, लेकिन औरतें हर मैदान में आगे हैं, सिंगिंग के मैदान में भी आगे हैं। बिल्कुल। तो हमारे यहाँ बहुत ही अच्छी सिंगर बैठी हैं सदरा ताहिर, उनसे एक अच्छा सा सॉन्ग सुन लेते हैं, उसके बाद गुफ्तगू आगे बढ़ाते हैं। जी सदरा जी, क्या सुनाएंगी? बिल्कुल, अस्सलाम वालेकुम। बहुत अच्छा लग रहा है आज वुमेंस डे पर इस प्रोग्राम में शामिल होकर। सो हैप्पी वुमेंस डे टू ऑल द वुमेन ऑफ द वर्ल्ड। और हम ख़वातीन हर मैदान में आगे बढ़ रही हैं एंड जितने ज़्यादा एक खातून एजुकेटेड होगी, एक लड़की एजुकेटेड होगी, इसी तरह से वो अपने आप को आगे लेकर चलेगी सही अंदाज से। तो मौके की मुनासबत से हम माएँ, हम बहनें, हम बेटियाँ आपको सुनाने जा रहे हैं। सबसे पहले क्या आगे? कौमों की इज्जत हमसे है, कौमों की इज्जत हमसे है। हम माएँ, हम बहनें, हम बेटियाँ,
माशाल्लाह ज़बरदस्त क़ौमुनि जी इज़त तव्हां सां आहे असां सां असां बि रेस्पेक्ट कयूं था तव्हांजी दिलि सां सो हाणे तव्हां छा कंदो ब्रेक मां वठंदो ॻाल्हाईंदो ब्रेक हाणे हा और वठो मां इहो ई चवंदसि की हिन रिस्पेक्ट जे नाले ते बि न जेको आहे हिकिड़ो तरीक़ो आहे इहो तव्हां जेके आहिनि इन ते पाण ॻाल्हायूं था ब्रेक जो टाइम थी वियो आहे न त के डायरेक्ट कुटींदो मूंखे जी ब्रेक वठो वठूं था हिकु शॉर्ट ब्रेक किथे न वञिजो ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध बलिकार बलिकार हिकु भेरो वरी बलिकार ऐं बलिकार चवण सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधायूं त मार्केट में लाइफ बॉय शैम्पू बि आयल आहे मार्केट में कॾों को आयल आहे तव्हां यकीन यूज़ बि कंदा हूंदव ऐं ॾाढो सुठो शैम्पू आहे लाइफ बॉय जो सोप बि ॾाढो सुठो हूंदो आहे शैम्पू बि ॾाढो ज़बरदस्त हूंदो आहे वारनि खे मज़बूत बनाइण में हुनजो पंहिंजो किरदारु आहे पर हिन वक़्तु पाण ॻाल्हि कंदासीं 8 मार्च आहे औरतुनि जो आलमी ॾींहुं आहे त लाइफ बॉय शैम्पू ठाहिण वारनि औरतुनि खे शऊर ॾियण जे लाइ उन्हनि जी तालीम ते घणो ज़ोर ॾियण जी कोशिशि कई आहे ऐं तालीम में औरतुनि खे अॻिते वधाइण जे मिशन ते हू निकिता आहिनि इहो मिशन खणी करे हुननि हिकिड़ो पैगाम ॾियण जी कोशिशि कई आहे त औरतूं मज़बूत तॾहिं थींदियूं जॾहिं उन्हनि जी तालीम मुकमल हूंदी या तालीम हासिल करे पोइ कंहिं मैदान में भड़ थी सघनि थियूं लाइफ बॉय शैम्पू वारनि जो इहो पैगाम आहे त मज़बूत बणाइण लाइ अहम किरदारु वार बि अदा कंदा आहिनि ऐं जेकॾहिं वार मज़बूत हूंदा त पोइ ज़ाहिर आहे त औरत बि मज़बूत हूंदी माना चवण जो मक़सदु इहो आहे त एतमाद वधे थो ऐं एतमाद वधे थो त पोइ किथे पाण ॻाल्हाए सघूं था कंहिंसां फाइट बि करे सघूं था ऐं पंहिंजनि हक़नि जी हासिलात लाइ दिलि खोले करे पंहिंजूं ॻाल्हियूं शेयर करे सघूं था न त ईअं हूंदो आहे त अदम एतमाद हूंदो आहे पोइ पाण खे कॉन्फिडेंस लेवल जेको आहे उहो किरियल हूंदो आहे त पोइ पाण सही नमूने सां पंहिंजो किरदारु अदा न करे सघंदा आहियूं शऊर हिकु अहिड़ो बुनियादी अमल आहे जंहिंसां तरक़ी करे सघिजे थी जेकॾहिं असांजी नियाणियुनि खे शऊर हूंदो तालीम हूंदी त पोइ असांजी नियाणी अॻिते वधी सघे थी सो लाइफ बॉय शैम्पू वारनि ॾाढो सुठो मैसेज ॾिनो आहे 8 मार्च ते त औरतुनि खे जेकॾहिं पाण कामयाबु ॾिसणु चाहियूं था औरतुनि खे जेकॾहिं बराबरी ॾियणु चाहियूं था या बाअख़्तियार करणु चाहियूं था त सभ खां पहिरियां औरतुनि जी तालीम ते असांखे फोकस करिणो आहे असांजी नियाणी पढ़ंदी चवंदा आहिनि त जेकॾहिं माउ पढ़ी त सॼो घरु पढ़ियो सो माउरुनि खे जेकॾहिं असीं तालीम ॾींदासीं अॻु में त उहा छोकिरी हूंदी ज़ाहिर आहे त पोइ उहा जेकॾहिं तालीम हासिलु कंदी त हिकु ॾींहुं माउ बणिजंदी त उनजो पूरो कुटुंब पढ़ी पवंदो सो छोकिरियूं पंहिंजनि ख़्वाबनि जी हासिलात खे हासिलु करण जे लाइ तमामु घणियूं ख़्वाहिशमंद बि हूंदियूं आहिनि ख़्वाबनि जो पूरा तॾहिं थी सघे थो जॾहिं तालीम उन्हनि जी पूरी थींदी ऐं हू मज़बूत रहंदियूं हर मैदान में त पोइ लाइफ बॉय शैम्पू वारनि जो इहो ख़ूबसूरत पैगाम बि आहे इहो ख़ूबसूरत पैगाम जे हवाले सां हिकिड़ो ख़ूबसूरत कमर्शियल बि आहे इश्तिहार बि आहे उन इश्तिहार में बि हिकिड़ो ज़बरदस्त पैगाम ॾिनल आहे उहो पैगाम पाण ॾिसी वठूं उन पैगाम खे पाण सम्झी वठूं 8 मार्च ते इहो पैगाम तमामु घणो काराइतो ऐं असराइतो आहे तव्हां सभिनी खे इहो गौर सां ॾिसणु घुरिजे मोटी अचां थो पोइ इन ते ॻाल्हायूं था त इहो पैगाम केतिरो असराइतो आहे हीउ कमर्शियल तव्हां ज़रूरु ॾिसो उनखां पोइ मोटी अचो सलाम सिंध असांजो कंटिन्यू आहे मैं छोटा सा एक लड़का हूँ पर काम करूँगा लड़का क्या हुआ? मैं ये नजर नहीं पड़ूंगी। क्यों? ये लड़कों के लिए वहाँ सब मुझ पर हंस रही थी। अच्छा होता अगर हम लड़कियों को भी बड़े काम करने के ख्वाब दिखाते। जितने तुम्हारे बाल मजबूत हैं उतनी ही तुम भी। किसी की फिक्र नहीं करनी। ये लो तुम्हारी नज़्म। मैं छोटी सी एक लड़की हूँ पर काम करूँगी बड़े बड़े। मैं उड़ सकती हूँ हवाओं में, मैं चढ़ सकती हूँ पहाड़ों पे। लाइफ बॉय शैम्पू का मिशन लड़कियों को तालीम के जरिए मजबूत बनाना है। बेटी पढ़ाओ उसे मजबूत बनाओ। जी दिया तव्हां ॾिठो पियो त केॾो सगारो पैगाम ॾिनो वियो आहे जेको अदम मुसावात वारो पाण वटि तरीक़ो आहे इहो न हुजणु घुरिजे ऐं ख़ासि तौर ते पंहिंजे नियाणियुनि खे शुरू खां वठी पाण जेकॾहिं मज़बूत कयूं त उहे मुआशरे में सुठो किरदारु अदा करे सघंदा लाइफ बॉय वारनि हिकिड़ो ॾाढो सुठो मैसेज ॾिनो इन मैसेज खे ॾिसी करे मुंहिंजी दिलि जी बाग़ बाग़ थी वई 8 मार्च ते इहो अहम मैसेज हुयो लाइफ बॉय वारनि जो ऐं तमामु सुहिणो मैसेज हो अदी रुबीना तव्हां छा चवणु चाहियूं तव्हां बि ॾिठो पिए केॾो ज़बरदस्त मैसेज आहे मां चवां थी की हिन क़िस्म जा मैसेजिस जे हाणे काफ़ी चेंज आयो आहे ऐं हिन क़िस्म जा जेको ही लाइफ बॉय पंहिंजो हे इक़दाम खयो आहे ऐं अहिड़ा बायसिस जेके सिस्टम्स आहिनि असांखे उनखे ख़तमु करण लाइ त ही जॾहिं तव्हां इहे ॾिसो था पंहिंजी फैमिली सां गॾु मां चवां थी की मां बि ॾिसंदी आहियां त एॾो सुठो लॻंदो हो मूंखे की तव्हां हिकिड़ी हिमत पिया ॾियो मुंहिंजी बि नियाणी आहे ऐं मां बि हुनखे इहो चवंदी आहियां
तव्हां ॾिसंदा आहियो जी जी मां शैम्पू ॾिसंदी यूज़ कंदा आहियो कमर्शियल में कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे सुठी लॻंदी आहे मूंखे इहे ई कि हू पंहिंजी जहिड़ी तरह ताक़त अचे थी तव्हांजे वारनि में अचे थी त उहा ई मज़बूती तव्हां में हुजणु घुरिजे उहो मैसेज ॾेई रही आहे पंहिंजी धीउ खे त अहिड़ी तरह की इहा ई हिमत जेकी आहे न जे तव्हां प्रोटेक्ट करणु था चाहियो पंहिंजी नियाणियुनि खे त हुननि खे हिमत ॾियो उहा हिमत तव्हां पंहिंजे अमल सां हुननि खे ॾियो पंहिंजी ॻाल्हियुनि सां ॾियो ताकी हू ॿाहिरि निकिरंदे ख़ौफ़ज़दा न थिए हू कंहिंखे फेस कंदे ख़ौफ़ज़दा न थिए ऐं मां ज़रूरु चाहींदसि अॼु ही एड ॾिसे मूंखे पंहिंजो बाबा यादि अची वियो मुंहिंजो बाबा बि जेको हो लाइफ बॉय काफ़ी इस्तेमालु कंदो अलाह हुननि खे जन्नत में जाइ ॾे सही 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 अदी नाज़िश तव्हां छा चवणु चाहींदो तव्हांजे वारनि जी ख़ूबसूरती बि लाइफ बॉय में ऐं तव्हां ॿुधायो पिया ऐं ॿियो तव्हां हिन ते छा चवणु चाहींदो मां इहो ई चवंदसि त तमामु हिकिड़ो हिन जो जेको आहे सो इफेक्टिव रिज़ल्ट आहे ऐं मां हींअर कान काफ़ी अरसे खां इहा शइ यूज़ कयां पई लाइफ बॉय ऐं स्किन ते यूज़ कयां पई पंहिंजे फेस ते लेडीज़ त फेस वॉश वग़ैरह यूज़ कंदियूं आहिनि मां लाइफ बॉय सां मुंहुं धोईंदी आहियां एग्ज़ैक्टली अलाह जो शुक्र आहे त पिंपल्स वग़ैरह खां बचियल आहियां ॿियो इहो जो नियाणियुनि लाइ तमामु सुठो पॉज़िटिव मैसेज आहे ऐं पंहिंजी धीउनि खे ईअं ई मज़बूत करणु घुरिजे सही 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 ताकी हू ज़िंदगी जे हर फील्ड में कामयाबु जीअं वार मज़बूत करे थो लाइफ बॉय ईअं ई तालीम जे मैदान में बि तालीम जे मैदान में बि मज़बूत कनि ऐं हर लिहाज़ खां मतिलबु को बि लाइफ में तव्हांजी ॾिसो न को बि मुश्किल टाइम ॿुधाए न ईंदो आहे तव्हांखे कॉल न ईंदी आहे अची वेंदो आहे पेरेंट्स जी हादसो थी वेंदो आहे कुझु बि थी वेंदो आहे नियाणियूं एतिरियूं स्ट्रॉन्ग हुजनि मूंखे अम्मी नंढे हूंदे बार बार चवंदी पालने मां लहंदी पोइ ख़बर पवंदी पालने मां पोइ जॾहिं वाक़ई लथासीं पोइ ख़बर पई दुनिया ॾाढी ॾुखी आहे जेसि ताईं अम्मी वटि हूंदासीं त चांहि जो कप बि पाणी ईंदो त इहे जेके वॾनि जूं चवणियूं आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह मां त इलाही लकी आहियां जो पेरेंट्स मुंहिंजी तरबियत एॾी स्ट्रॉन्ग कई जो अॼु मां हिन मक़ाम ते बीठी आहियां सही 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 बराबरी की बात हो रही थी लाइफ बॉय वाले भी यही कह रहे थे कि भाई औरतों को बाख्तियार बनाना चाहिए ख़वातीन को मजबूत करना चाहिए और बचपन से ही उन्हें ये सिखाना चाहिए क्या कहेंगे आप नवाब साहिबा क्योंकि आपका नाम अच्छा है ना मुझे अच्छा लग रहा है वैसे मस्ती मजाक करता हूँ दिल पे मत लीजिएगा नवाब दिल पे भी लें तो नवाब ही अच्छी बात है तो नहीं देखिए जैसे लेफ्ट बॉय का एक बड़ा अच्छा मैसेज है कि जड़ से मजबूत यानी स्टार्टिंग से मजबूत पैदाइशी मजबूत यानी आप घर से मजबूत यानी अगर आप घर से आप स्ट्रांग होंगे आपकी फैमिली आपके साथ उसकी बॉन्डिंग स्ट्रांग होगी आपकी बच्ची हो या बच्चा हो लेकिन यहाँ बात आज हम बच्चियों के हवाले से कर रहे हैं तो वो आपको किसी भी फील्ड में वो डाउन नहीं पड़ेगी या वो हर फेस करेगी क्योंकि उसको पता है कि उसकी बैक पे सही स्ट्रांग हाथ है सही सही ये जड़ से मजबूत तो लाइफ बॉय का ये बड़ा अच्छा मैसेज है सही सही जड़ से मजबूत सही 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 डॉक्टर साहब आपसे भी कुछ सुनना चाहेंगे लाइफ बॉय के हवाले से लाइफ बॉय के हवाले से मैंने तो लाइफ जड़ से मजबूत की बात कर रहे हैं बिल्कुल ठीक है लाइफ बॉय से तो हमारी पुरानी यादें वाबस्ता है कि जब हम अपनी दादी के यहाँ जाते थे तो वो सुर्ख रंग का साबुन पड़ा होता था और वो चूँकि मेरी दादी बहुत फेयर थी तो हमें ये लगता था शायद इस साबुन से वो गोरी होती है तो हम भी उसको रगड़ रगड़ के करते थे शायद हम भी इस तरह गोरे हो जाए। अच्छा बात ये है कि जब हम ख़वातीन की बात करते हैं और उनकी एम्पावरमेंट की बात करते हैं कि जी ख़वातीन को बाइख्तियार होना चाहिए तो ये बाइख्तियार कौन करेगा चांद से लोग नहीं आएंगे यहीं के लोग उनको एम्पावर करेंगे। अच्छा एम्पावरमेंट कहाँ से आएगी आपको घर से जो जड़ की बात हो रही है घर से स्टार्ट होगी और उसकी एम्पावरमेंट और उसको करेज जब मिल जाएगी तो फिर वो करेज लेके वो अपनी अगली प्रैक्टिकल लाइफ में भी लेके जाएगी। जब हम चूँकि मेरा ताल्लुक पॉलिटिक्स से है तो मैं पॉलिटिशियन उनकी भी बात करूँगी कि लेजिस्लेशंस जो हैं प्रॉपर लेजिस्लेशन ख़वातीन के लिए होनी चाहिए। मैं मुझे बड़ी तकलीफ़ होती है कि ख़वातीन आती हैं और रिज़र्व सीट पे वो काम करती हैं जो बिज़नेस ऑफ द असेंबली है नेशनल असेंबली की मैं बात करूँगी क्योंकि मैं उसी की मेंबर थी तो वहाँ 90% ख़वातीन बिज़नेस चलाती हैं चाहे वो सवालात हों चाहे कॉलिंग अटेंशन हो चाहे रेजोल्यूशंस हों इवन चाहे लेजिस्लेशन भी हो लेकिन तकलीफ़ उस वक्त होती है जब वो 5 साल कंप्लीट करने के बाद वो प्रॉपरली ट्रेंड हो जाती हैं और उसके बाद अगली बार फिर उनको रिजर्व सीट पे लेके आते हैं। मैं ये समझती हूँ कि उनको जनरल इलेक्शंस पे कॉन्टेस्ट कराना चाहिए। 5% की शेक अभी यहाँ वकील साहिबा बैठी हैं ये एक की है लेकिन 5% पे तमाम पॉलिटिकल पार्टीज कर क्या रही हैं कि वो ऐसी कॉन्स्टिट्यूंसीज जहाँ से वो जीत नहीं सकती वहाँ ख़वातीन को खड़ा कर देते हैं। तो ये ख़वातीन की जो राह में एम्पावरमेंट
डेवलपमेंट की राह में एक हिंड्रेंस है। इसको इस चीज़ को ठीक। दूसरा जो आपका जो सोशल मीडिया का और आपका प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया का जो प्लेटफॉर्म है, बिल्कुल ये बहुत ज़्यादा अवेयरनेस क्रिएट कर रहा है। अभी कुछ दिन पहले मियाँ वाली में एक बहुत ही अफसोसनाक वाक़या हुआ। आपने इतनी प्यारी बच्ची को महज इसलिए मार दिया कि वो लड़की है। तो हम जब फॉर 7 days की थी वो बच्ची। अब उसमें ये है कि हम बहुत बड़ी बड़ी बातें करते हैं, हम बड़े बड़े सेमिनार मुनक्किद करते हैं। एक मुसलमान होने के नाते मैं सिर्फ ये बात कहती हूँ, आप सूरह निसा पढ़ लीजिए और फिर आप ख़वातीन के राइट्स को डिस्कस कर लें। ईच एंड एवरीथिंग इज मेंशन्ड ओवर देयर। आप उसको देखें और पढ़ें। और ये बात मत समझिए कि अगर मैंने सर से दुपट्टा उतार दिया है या मैंने मेकअप कर लिया है या मैं ऐसे ओपन होके घूमना शुरू होंगी तो मैं बहुत ज़्यादा एम्पावर्ड होगी हूँ। एम्पावर्ड अब तब होंगी जब आपकी बात में वज़न होगा और ये वज़न खातून ही लेके आएगी। आप ये अब हम जब अपनी सोसाइटी की बात करते हैं तो औरत की दुश्मन औरत ही है। कभी किसी ससुर से किसी को तकलीफ नहीं होती, सास से तकलीफ हो जाती है, नंद से तकलीफ हो जाती है। तो ये हम ख़वातीन जो हैं, सबसे पहले तो हमारे अंदर एक वायरस है, दैट इज़ कॉल्ड जेलसी वायरस। उसको हमें निकालना पड़ेगा और ब्रॉडर स्पेक्ट्रम पे काम करना पड़ेगा। यहाँ मेरी जितनी बहनें बैठी हुई हैं सब अपने अपने प्रोफेशंस में एक्सेल करके आई हैं और हम बड़ा मेहनत करके हमें आगे जाना है। और जहाँ हम एज अ माँ अगर हम औरत की अपनी बेटी की तरबियत कर रहे हैं तो उस तरह बेटे की भी उसी तरह तरबियत करें। अगर बेटी चाय बनाने जा रही है तो कोई मुज़ायका नहीं है कि बेटा भी चाय बना ले। मेरी बेटी को मैंने बाहर पढ़ने के लिए भेजा, मेरे ख़ानदान में बहुत से लोगों ने कहा अरे भाई आपने अपनी बेटी को भेज दिया बाहर, आपको तो अपने बेटे को भेजना चाहिए था। तो आई वाज शॉक्ड कि ये कैसी बात कर रहे हैं। आपको चाय कौन देके गया? एक लड़का देके गया। लड़का हमें चाय देके गया बिल्कुल, लेकिन वो दूर रखे गए। स्टार्ट होने के चले मैं आपको लेके देता हूँ। नहीं, लेकिन अगर हम इसमें देखें ना कि अब तक यही बात होती रही कि औरत औरत की दुश्मन है, मैं इससे बिल्कुल ये बस हार चुकन है औरत बिल्कुल मायने सा ये बायस रवैया मर्दन जो ये बिल्कुल ऐसा एग्री ना। ये जो है ना जगह पे एक बायस रवैया होता है, ठीक है, जब सिलेक्शन क्राइटेरिया पिलाया गया है, ये चीज को हमें खत्म करना पड़ेगा। इसको घुट्टी में पिलाया गया है, लकीर के फकीर हम लोग। नहीं तो ये मैं साड़ केयर कंदवा साड़ औरत में मर्द पे कंदवा न चंदा ने ससु साड़ो लिया नो साड़ो लिया और ये भाजी साड़ो लिया हमको सड़े दिया सवरा डिठाइन सो जेको सस जेड़ो सौरो डिठवा। नहीं एड़ा हम जब दूसरे ममालिक को देखते हैं, इवन अब अमेरिका को भी आप देख ले, अमेरिका में खातून प्रेसिडेंट नहीं आई, पाकिस्तान में तो खातून प्राइम मिनिस्टर आ गई, लेकिन अमेरिका में नहीं आई। वो लोग इतने बाइस्ड हैं। तो हम ये मत समझें कि ये सिर्फ मशरिक में एक बात सिर्फ हम जहाँ ब्रदरहुड की बात हर वक्त कर रहे होते हैं, व्हाई डोंट वी स्पीक अबाउट द सिस्टरहुड? हम वो चीज क्यों प्रोमोट नहीं करते? हमें ये तो बोलना ही नहीं चाहिए कि औरत औरत की दुश्मन है। नहीं है, औरत बहुत सारी जगहों पर साथ लेकर जाती है, लेकिन जहाँ पर वो आपस के बायसेस आ जाते हैं ना, तासुब, और जहाँ पर इनसिक्योरिटी हो जाती है तो अगला ये समझता है वो उस इनसिक्योरिटी की वजह से कि ये मुझसे जेलस हैं, वो जेलसी नहीं होती है। और तू पण में अधु कलाक खनु कर वेही सकन तू। हाँ बिल्कुल, बिल्कुल। मैं भी इनकी उस बात से सहमत नहीं हूँ। सिंधी में गलायो, सिंधी में पंज आंगुरी बराबर न हूंदियूं, ठीक है, ऐं हर को जेलस न थींदो आहे। मूंखे टोटली मैं मेजॉरिटी की बात कर रही हूं और एक में जनरल में किसी को आई एम नॉट जेलसी पॉइंटिंग समवन। आपकी बहन नाराज हो गई सब। ये खबरदारी के बारे में नेचर में बताइए। मेरी बात तो प्रूफ हो गई है। मेरी बात करनी चाहिए। हम वो लोग हैं जो लड़कियों को स्टेज पे हाथ पकड़ के लाते हैं। आपकी बहन आपका साथ नहीं करती। यही तो मैंने बात की कि भाई हमारे एकेडमी की बच्ची आज इस मकाम पे पहुंची है, हमें प्राउड फील होता है। थोड़ा सा मैं उनकी बात को और रुबीना की बात को थोड़ा सा एक्सप्लेन करना चाहूँगी। बेसिकली बात जो है ये एक जेंडर इशू है। हमारी जब अपब्रिंगिंग होती है, जब हम पैदा होते हैं तो कुछ रवैये हमें सिखाए जाते हैं, बीइंग अ फीमेल एंड बीइंग अ मेल। तो जब आप मेल को प्रायोरिटी देते हैं, उसको कहते हैं तूने बहादुर बनना है, पढ़ना लिखना है, हीरो बनना है, ऐसा औरत को सिखा रहे हैं ऐसा आवाज में बात करना है,
बाहर नहीं निकलना, तो वो जो बिहेवियर्स हैं वही इनसिक्योरिटी भी क्रिएट करते हैं। और जब आपका एक्सपोजर लिमिटेड कर देंगे आप किसी का और एक पार्टी का एक्सपोजर बहुत वाइडर कर देंगे तो हर चीज में फर्क आ जाएगा ना। तो उस फर्क का मकसद ये नहीं है कि हम बाय नेचर ऐसे हैं। आपको बहुत कॉन्फिडेंट खवातीन भी मिलेंगी जिनको कि अच्छा एक्सपोजर मिला, अच्छी तरबियत मिली, और ऐसी खवातीन भी मिलेंगी जिनको आपने बंद कर दिया, तालीम नहीं दी और उनको कुछ खास रवैये सिखा दिए। तो मैं कहती हूँ कि इसके अंदर जो मतलब कसूर है वो हमारी सोसाइटी का है। कसूर सोसाइटी का है, लेकिन इससे पहले कि कोई लड़ाई हो जाए हम एक अच्छा सॉन्ग सुन लेते हैं। इख्तिलाफ राय का हक होना चाहिए। इख्तिलाफ राय है, सिद्रा एक अच्छा सॉन्ग सुनाएगी तो सब कूल डाउन हो जाएंगे। जी मैं जरा मजीद में छोटी सी बात ये ऐड करना चाहूँगी कि आप भी अपनी जगह गलत नहीं है, ये एक फितरी अमल है और जेलसी होती है, लेकिन हमें ये सोचना चाहिए ये बैलेंस है, हम इसको जनरलाइज नहीं कर सकते। तो बिल्कुल एग्जैक्टली। तो नाजिया हसन मेरी फेवरेट सिंगर हैं, तो उन्हीं का आइकॉनिक सॉन्ग बिल्कुल ये सॉन्ग उनका भी बहुत फेवरेट है। वाह वाह, दिल की लगी कुछ और भी। जबरदस्त। वाह ज़ेब हसन मुने वाह हो गए। हो
क्या कहें दिल की लगी सो हाणे भला ब्रेक वठूं लाइबॉय शैम्पू ॾाढो ज़बरदस्त आहे मूंखे ख़बर पइजी वई आहे तव्हांजे वारनि मां हैंड वॉश यूज़ कंदी आहियां लाइबॉय वाह 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 मां लाइबॉय जो शैम्पू हणंदो आहे ॻाल्हि आहे सिधी ॾाढो सुठो शैम्पू आहे तव्हां बि यूज़ कयो पंहिंजनि वारनि खे जड़ खां मज़बूत कयो जड़ खां मज़बूत वार थींदा तव्हां में एतमाद वधंदो तव्हां किथे ॻाल्हाइण जी सलाहियत तव्हां में अची वेंदी ऐं किथे तव्हां ॻाल्हाइण जहिड़ा हूंदो नंढो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था पोइ मोटी अचूं था वठूं था हिकु शॉर्ट ब्रेक किथे न वञिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध बलिकार बलिकार हिकु भेरो वरी बलिकार वाह 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 शादी मूंखे तव्हां ॿुधायो तव्हांखे औरतुनि जी कहिड़ी ॻाल्हि वणंदी आहे औरतुनि जूं सभु ॻाल्हियूं सुठियूं पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॾाढी वणंदी आहे उहा इहा ॻाल्हि आहे त पाण में मिलंदियूं न अधु कलाकु माना कंहिं न कंहिंजी गिला करे पोइ वरी चवंदो अॼु असांजो छा वञे पाण ॼाणनि अधु कलाकु गिला कयूं न इहो मां मज़ाक थो कयां मूंखे ॻाल्हि सुठी लॻी मां छा चयो त मूंखे इहा ॻाल्हि सुठी लॻंदी आहे तव्हांजी त तव्हां अधु कलाकु कचहरी करे कंहिंजी गिला करे पोइ वरी चवंदा आहियो अॼु असांजो छा वञे पाण ॼाणनि ईअं न कंदी न ईअं छो कंदा आहियो ईअं कंदा आहियो न कंदा आहियो कंदा ई न आहियूं ईअं न इहो जुमिलो अॼु असांजो छा वञे न चवंदा आहियो हा इहो चवंदा आहियूं जेका इम्पोर्टेंट शइ न हूंदी त माण्हू चवंदो की छॾे ॾियो असांजो छा वञे हा त मां सही चयो न पोइ इहा सुठी ॻाल्हि आहे न तव्हां अधु कलाकु गिलाउनि वारी ॻाल्हि इल्ज़ाम आहे इहो वापसि करो न इहो ॾिसो बाय द टाइम तव्हां एजुकेशन आयो एॾो स्ट्रॉन्ग थी वियो एम्पावरमेंट अचे पई मीडिया आहे टीवी आहे तव्हां सभिनी हाणे मां सम्झां थी की हाणे एॾो टाइम ई कोन्हे वर्चुअली जे मां पंहिंजी ॻाल्हि कयां मां बाज़ औक़ात मूंखे पंहिंजी भेणनि जी मुंहिंजी हिकिड़ी कज़न आहे हू मूंखे फ़ोन करे चवंदी आहे छो तोखे ही ख़बर कोन पई मां चवंदी आहियां न अदी मूंखे त ख़बर कोन्हे पई चेती तुंहिंजी भेण तोखे कोन ॿुधायो ही ॻाल्हि थी वई आहे मां चवां वाकई में मूंखे कोन्हे ख़बर छोकी असां पंहिंजी लाइफ में कमनि में प्रोफेशनल लाइफ आहे ॿार आहे फैमिली आहे उन्हनि में एॾो बिज़ी थी विया आहियूं की असांखे ही टाइम ई नथो मिले की असां कंहिंजी गिला कयूं वेही आराम सां कचहरी कयूं बिल्कुलु एॾो असां इन्वॉल्व थी विया आहियूं पंहिंजी लाइफ में प्रोफेशनल लाइफ तव्हांखे जेकॾहिं टाइम ॾियूं त पोइ कंदो न नेचर ई में कोन्हे रियली ऐं जीअं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई न की साड़ जी ऐं मां चवां थी की सभिनी खां जेकी वॾी ब्लेसिंग्स मां पंहिंजे नंढपण खां सोचंदी आहियां मूंखे जे केरु पुछे की तव्हां में कहिड़ी तव्हांखे अल्लाह ताला जी हिकिड़ी ख़ासियत जेकी तव्हांखे ॾिनी ऐं मां एॾो प्राउड फील कंदी आहियां एॾो शुक्र अदा कंदी आहियां की जेको साड़ वारो अंसर आहे न मां चवां थी मां ब्लेस्ड आहियां मां पंहिंजे अल्लाह जी की मूंखे कॾहिं कंहिंखां साड़ कोन्हे सही सही ऐं मां कॾहिं कंहिं इन में कोन हूंदी आहियां की फिलाणो छा पियो चए हू फिलाणो जेसि ताईं तव्हां पंहिंजी नियत सां साफ़ आहियो तव्हांजो अमल तव्हां सेटिस्फाई आहे तव्हां जेको कयो पिया उथो था हलो था घुमो था फिरो था जेको अमल तव्हां कयो पिया तव्हां पंहिंजे जे अमल सां सेटिस्फाई आहियो त मूंखे लॻे थो की पोइ मूंखे परवाह न करणु घुरिजे की ही छा चवंदो हू छा चवंदो सही सही हाणे मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजूं हेतिरियूं शर्तूं वेठियूं आहिनि सभिनी खां सुठे रंग जी ड्रेस कंहिं पाती आहे ग्रीन पर्पल तव्हांजो पर्पल ख़वातीन जो कलर हिकिड़े जो पुछा कई तव्हां सभिनी ॻाल्हि सियासी विया हिते ई ख़बर पइजी वई आहे असां हिन करे पर्पल पाया आहियां न पर्पल ग्रीन एंड वाइट हा नंढपण जूं के यादि हुजनि जेकी चओ था त अॼुकल्ह उहे मोहबतूं छॾाइजी वियूं आहिनि औरतूं जॾहिं कचहरियूं कंदियूं हुयूं ॾिसंदा हूंदो नंढपण में बि नंढे हूंदे इहो हूंदो जो नानी जो घर हूंदो सॼो ख़ानदान हुते जमा थींदो ईद हूंदी हुई चंडरात हूंदी रोज़ा हूंदा वॾो दस्तरख़्वान लॻंदो कॾहिं औरतुनि खे ईअं जुआ कढंदे कचहरी कंदे ॾिठो हा ॻोठनि में अक्सर ॾिठो छो न ॾिठो असांखे बि हूंदियूं अम्मी कढियूं शहर में न कढियूं आहिनि ॾिसो स्कूल ॿार जॾहिं वेंदो आहे त क्लास फेलोज़ मां त पइजी सघनि थियूं न पोइ पेरेंट्स कढंदा आहिनि पोइ तव्हांजो लाइफ बॉय कमु ईंदो न अच्छा इहो शहरनि में बि थींदो आहे तव्हां बि बराड़ीअ में बि रहो था शहर में बि ॾिठो पए इहो छो जुआ माना जेको आहे उस ते छो कढंदियूं आहिनि वेही करे
ॿार ॾिसो न स्कूल वञनि था एॾो इंटरेक्शन थिए थो त इन जे करे बाज़ औक़ात जी सफ़ाई सही न थी रखिजे त उन जे करे मसला आहिनि इहे सभिनी जा मसला आहिनि छोकी ज़ाहिर ॿारनि खे उन्हनि जी अपब्रिंगिंग करे सघिजे थी ऐं उन्हनि खे क्लीन नीट एंड क्लीन रखिणो आहे त इहो तव्हां जे साफ़ नथा रखो त पोइ फौरन ई स्कूल मां कंप्लेन तव्हांखे अची थी वञे त हाणे त काफ़ी अहिड़ा प्रोडक्ट्स बि अची विया आहिनि जेको काफ़ी न त मूंखे यादि आहे की नंढपण में उहो वारनि में अलाए नुमोरियूं बि ॻोठनि में हणी वेंदियूं हुयूं असां जॾहिं ॻोठ वेंदा हुआसीं त हुते छोकिरियुनि जे वारनि खे ॾिसंदा हुआसीं हिकिड़े नंढियूं नंढियूं चोटियूं थियल हूंदियूं हुयूं ऐं उन्हनि में नुमोरियूं जो हणे ऐं उहे जुअनि खे ख़तमु करण लाइ लॻल हूंदियूं त असां हैरान थींदा हुआसीं की हीअ छा आहे छोकी तॾहिं त इहे या त शैम्पू हूंदा हुआ पोइ उहा लाइस शैम्पू हाणे त हिते वरी शहर में स्ट्रेटनर वग़ैरह अची विया आहिनि त उहे जुआ पाणी सड़ी था वञनि हुन में वारनि खे सिधो करण में इस्त्री अहिड़ी लॻे गरम जो पाणी न कंहिं शैम्पूअ जी ज़रूरत न आहे छा करा तव्हां जी कॉल वठूं था कि शामिल कयूं था अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम हादा जी दीदी है हो हाँ ठीक ठीक तव्हांजो प्रोग्राम असांखे सुठो थियो नी अॼु वठी हवाले सां आहे जी दी छा चवणु चाहींदो सुठो लॻो असांखे ॿुधी सही तव्हां चवंदी छोकिरा हा जेके छोकिरियुनि जे बारे में तव्हां पिया ॻाल्हायो त हुन साल में छोकिरनि खे बि छोकिरियुनि जहिड़ी दर्जे ते ॾियणु खपे छोकिरियुनि खे हुन सां छोकिरनि खे बि नहीं ॾियणी जी कुकिंग जे हवाले सां छोकिरियुनि खे पाण सेखारियूं था त छोकिरनि जे अगरि ॿार था निकिरनि न त उन्हनि खे बि त शुरू खे पाण खे बि करणी अथव सही तो फर्क कोई न रखियो न ॾींहंनि में न ॿुधनि में सही 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 वॾी महिरबानी भेण जेको बि चयो सही चयो हूंदो मूंखे सम्झ में न आयो बाक़ी मूंखे कोन आयो तव्हां मां कंहिंखे सम्झ में आयो चयनि कि जीअं छोकिरियुनि जी तरबियत कयो था छोकिरनि खे छोकिरियुनि वांगुरु तरबियत ॾियो ताकि रेस्पेक्ट कयो उही ॻाल्हि असां शुरू में चयोसीं न कि हाणे जेकी आहे न ज़रूरत इन ॻाल्हि जी वध आहे कि छोकिरनि जे ते तवजा ॾियणु घुरिजे हुननि खे बल्कि मां त पंहिंजी फैमिली में कंदी आहियां कि जंहिं महिल थाम खणणा हूंदा आहिनि सभु फैमिली पूरा भेण भाउ ॿार गॾु आहियूं किथे गैदरिंग थी आहे त पोइ मां छोकिरनि खे पहिरां चवंदी आहियां अचो खणो हलो पहिरां छोकिरियूं छो खणनि त इहे तव्हां लर्निंग्स आहिनि उन्हनि जे लाइ बि तव्हां फ़र्क़ु कोन कंदव त उहो पोइ हुननि जी अपब्रिंगिंग में एतिरो बि न ॻाल्हायो मां घर वेंदुमि मुंहिंजी घरवारी चवंदी आहे कपिड़ा तूं धो न सुठो आहे असां 100% जेका न्याणी वठी था अचूं शादी कराए असां चाहियूं था हू 100% हुजे ठीकु आहे असां पंहिंजो पुटु अहिड़ो तयारु कयूं जो हू हुन सां कॉम्प्रोमाइज़ करे लाइफ सुठी बिल्कुलु तव्हां पंहिंजी धीअनि खे त नसीहतूं कयो था पर पंहिंजे पुट खे जेकी माना तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे त जीअं रिश्ते जे लाइ पाण ईंदा आहियूं त पुछा कंदा आहियूं त अदी छा ईंदो आहे तव्हांजी न्याणीअ खे ॿुधाईंदा आहिनि बाबा घरदारी ईंदी अथसि कपिड़ा धोअण ईंदा अथसि मानी पचाइणी ईंदी हाणे माना अॻिते इहो रिवाज निकिरे त छोकिरे खे बि पुछा कयूं त तव्हांखे मानी पचाइणी ईंदी आहे हिन में हर्ज कोन्हे ये कहना चाहती हूँ कि इक्वालिटी तो हमारे मज़हब इस्लाम में ही है आप देखें आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अपने घर में अपनी अहलिया के साथ मदद करवाया करते थे और बड़े अफसोस के साथ ये ट्रेंड हमारे माशरे में ऑलमोस्ट ख़त्म होता जा रहा है कि मेल डोमिनेंट सोसाइटी में हम ये देखते हैं कि सारा काम ख़वातीन ने ही करना है और लड़के जो हैं यहाँ पे मेल्स हैं मैच देख रहे हैं ज़्यादातर ऐसा है मैं जनरलाइज अगेन नहीं कर रही लेकिन हम देखें वेस्टर्न कल्चर में आप देखिए कि वहाँ पर मेल्स बाकायदा तौर पे घर से मॉप से लेके बर्तन धोते हैं खाना पकाते हैं और इसमें कोई हर्ज नहीं है क्योंकि ये उनकी डेली रूटीन है लेके आते हैं एग्जैक्टली तो ये वो चीज़ है जो वहाँ पर वेस्टर्न सोसाइटी ने काफ़ी हद तक अडॉप्ट की है यहाँ पर हम इसको बड़े ही एक अलग नज़रिए से देख रहे होते हैं तो हमें थोड़ा बहुत ये नहीं है कि इक्वालिटी में हम ये कह रहे हैं कि मर्दों का काम करना ज़रूरी है मिलजुल के हम काम करें और ये नबी पाक की सुन्नत भी जो है में है अगर हम इस चीज़ को करेंगे अपने घरों में तो हम सुन्नत को ही फॉलो कर रहे हैं तो इसमें कोई बुराई नहीं और इट्स मैं कहती हूँ कि एक माइंड सेट है कि आपने एक अपना माइंड बना लिया है कि ये काम मुझे नहीं करना अगर आप यही माइंड कर लें कि क्या हुआ मेरी बहन कर रही है मैं भी कर लूं मेरी बीवी कर रही है मैं भी कर लूं इसमें कोई हर्ज नहीं है जब तक आप अपनी सोच नहीं बदलेंगे तो वो आप उस चीज को एक्सेप्ट ही नहीं कर सकते मुझी सोच बदल जी मैं घर वञण शर्त ही घर पखा साफ कंदुमि स्टार्ट हितों था वठूं न छो त इहो कम औरत करे न सके कद बि मुंहिंजो टिगो आहे मां पखे के पुॼी भी सघां थो जी मैं थोड़ा सा ऐड करना चाहूँगी कि देखिए जो हमारे यहाँ पर डिवीजन ऑफ वर्क है वो इस तरह से है एशियन कंट्रीज़ में
कि औरतें घरों का काम करेंगी और बाहर का काम मर्द करेगा। सही सही। ठीक है, तो अब इसके अंदर ये जो डिवीजन ऑफ वर्क है इसके अंदर भी एक बायसनेस है। सही। औरतों को सारा वो काम दिया गया है जो कि अनपेड वर्क है। अच्छा। यानी बच्चे पालना है, घर की सफाई करना है, खाना पकाना है, देखभाल करना है, ये सारे वो काम है जो कि अनपेड हैं। और मर्द के हिस्से में जो काम दिया गया वो पेड है, जिसके नतीजे में उसे पैसे मिलते हैं। और पैसा करता है वो। और सुने और पैसा जो है वो पावर है। ठीक है, अब हमारे यहाँ ग्रेजुअली चेंज आ रहा है जिसमें खवातीन भी अब नौकरी करने लगी हैं, जॉब्स पे जाने लगी हैं, तो उन्होंने मर्द का आधा काम संभाल लिया, यानी कमा के लाने लगी। लेकिन जो घर का आधा काम है ना वो मर्दों ने नहीं संभाला अभी तक। तो वो बेचारी जब वो ऑफिस से घर पहुंचती है तो सारे घर की ये सोच होती है कि भाई अब चाय बना के ले आओ, अब खाना बना के ले आओ, अब बच्चों को भी तुम देखो। तो इस तरह से हमारी जो औरत है वो मजीद वल्नरेबल हो गई है, यानी उसने अपने ऊपर डबल काम ले लिया है। तो रिक्वेस्ट मेरी ये है इस वक्त तमाम लोगों के साथ कि जब बाहर का काम डिवाइड हो गया है तो फिर घर का काम भी डिवाइड होना चाहिए। बहुत अच्छी बात की बात को जी सेकंड करूंगी। और इसमें एक और चीज़ भी जो एलिमेंट है, ये जो कह रहे हैं ना कि डिवीजन ऑफ वर्क जो है, खवातीन ने तो मर्द का काम जो है वो बांटना शुरू कर दिया है, लेकिन मर्द ने नहीं किया। तमाम मर्दों ने नहीं, कुछ मर्दों ने। अब उसमें ये हो रहा है कि खवातीन जो है वो मेंटल स्ट्रेस में भी आ रही हैं। अच्छा। जब आप साइकेट्री के पेशेंट्स को देखते हैं तो टॉप में जो है खवातीन आती हैं, क्योंकि वो मेंटल स्ट्रेस में रहती हैं। एक खातून की ये नेचर है कि वो अपने बच्चे की परवरिश करेगी, वो अपने बच्चे का ख्याल करेगी, वो अपने घर को देखेगी, ये उसकी नेचर में है ना, और ये उसको सिखाया भी गया है। जब तक के मर्द जो हैं साथ खड़े नहीं होंगे, मैं हमेशा ये बात करती हूँ, वुमेन डे पे भी जब भी हमें लोग बुलाते हैं तो मैं कहती हूँ कि आप औरतों के साथ मर्दों को भी बुलाएं, ताकि उनको भी हम जो है सेंसिटाइज करें। और जब तक ये चीज़ें नहीं, इस डिवीज़न को हम ख़त्म नहीं करेंगे, हम हमेशा ये सोचते रहेंगे कि चाय पकाना तो मेरा काम है, मर्द का काम नहीं है। और अल्हम्दुलिल्लाह मेरे ख्याल में बहुत सी ऐसी ख़वातीन हैं जो एम्पावर्ड हैं, उनके पीछे कहीं ना कहीं मर्द का हाथ ज़रूर है। मैं यहाँ जिस मकाम पे बैठी हूँ, मैं हमेशा ये बात कहती हूँ, यहाँ मेरे हस्बैंड का रोल है। मेरे हस्बैंड ने, जब मैं पॉलिटिक्स में आई, ही वॉज स्टैंडिंग विद मी, ही सेड कि आप काम करो। जब मैं बहुत से काम टाइम के लिए बाहर जाना होता था, वो मुझे कहते थे कि तुम बच्चों का ख्याल छोड़ दो, मैं देख रहा हूँ। आज मैं इस मकाम पे आ गई। जब मैंने डॉक्टरी की तो मैं समझती थी कि डॉक्टरी करने के बाद शायद शादी हो जाएगी, बस अब घर में रहना है। मेरे फादर वॉज स्टैंडिंग विद मी, उन्होंने कहा कि तुमने ये किया है और तुमने आगे पढ़ना भी है। और उन्होंने मेरे हस्बैंड से बात कही थी कि जॉब करेगी, उन्होंने कहा ठीक है, और उन्होंने ये काम करवाए हैं। तो मैं ये समझती हूँ कि तमाम जितनी भी हमारे ख़वातीन हैं, जो भी घराने हैं हमारे, उसमें मर्दों का भी बहुत रोल है। वो अपनी बहन, बेटी, माँ, जिस शक्ल में भी औरत उनके घर में, उसको सपोर्ट करें। औरत की कैपेबिलिटीज़ पे हमें कोई शक नहीं। और ख़ास तौर पे जो पाकिस्तानी ख़वातीन हैं वो इतनी कैपेबल हैं कि आप बाहर के अगर एग्ज़ाम्स भी देखें, बाहर की यूनिवर्सिटीज़ में देखें, टॉप में ख़वातीन आ रही हैं। ये बात अभी हमीदा भी कर रहे थे कि जहाँ पर आपको आपके पेरेंट्स का सपोर्ट आता है, उसके बाद आपको हस्बैंड का सपोर्ट अगर मिले तो वो औरत जो है वो ज़रूर एम्पावर करती है। और मैं अगर अपनी बात करूं तो इनिशियली मेरे बाबा मेरे लिए जो है उन्होंने स्टैंड लिया। आई एम द फर्स्ट वुमेन ऑफ माय फैमिली जो मैं ब्रोई त ॾाढा ॾिंगा बि थींदा आहिनि इन पास फैमिली एडी डिंगी अलाए बाबा जेको पर एडो रोशन ख़्याल हुयो, शौक़ कोन, तालीम एडी कोन हुई। छोकरी पढ़े तो पढ़े, न त छा ज़रूरत आहे। त पर बाबा जॾहिं मां चाहियो कि मां वकील थियां ऐं मां पढ़ाई कयां, त बाबा ज़रूरु स्टैंड वरितो ऐं चयईं कि ठीकु आहे, मुंहिंजी न्याणी पढ़ंदी। ऐं तंहिंखां पोइ जॾहिं मां पंहिंजे प्रोफेशन में आयसि ऐं शादी थी, त हाणे मां इहो सम्झां थी कि मुंहिंजे हस्बैंड जो बि रोल आहे कि हुन मूंखे इजाज़त ॾिनी आहे ऐं मां निकिरां थी, ॿाहिरि वञां थी, पंहिंजो कमु थी कयां। हिन ते पाण ॻाल्हायूं दादी, ब्रेक जो टाइम थी वियो आहे, चवंदा ब्रेक ज़रूरी आहे विच में, छो त जेकॾहिं ब्रेक न लॻंदो त पोइ को बि हादसो थी सघे थो। पाण ब्रेक वठूं था हिकु शॉर्ट ब्रेक, किथे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। भलीकार हिकु भेरो वरी भलीकार। माशाल्लाह माशाल्लाह। मां चयो ईअं त ॾाढियूं ख़ूबसूरत छोकिरियूं असां वटि अॼु वेठल आहिनि, त सभु ख़ुशि थी विया पाण में। माशाल्लाह सब खूबसूरत है। हा माशाल्लाह। आदि रुबीना ब्रोई असां गॾु आहे, आख़िरी ब्रेक आहे त पोइ मां चयो पए त का कम जी ॻाल्हि
ख़ासि तौर ते औरतुनि खे मज़बूत करण जे लाइ या एम्पावरमेंट जी अगरि पाण ॻाल्हि कयूं था त के नवां कानून में तरमीमूं थियूं आहिनि त उहे बि थोरी शेयर कयो असां सां जी मां सम्झां इम्प्लीमेंट उन्हनि ते थिए थो या नथो थिए इहो ॿुधायो। जी असांजे सिंध सूबो इन लिहाज़ सां मां फील प्राउड के काफ़ी अहिड़ा लेजिस्लेशन जेके विमेन फ्रेंडली आहिनि उहे पास कया आहिनि ऐं हुन में जेको आहे सिविल सोसाइटी जो मुंहिंजो पंहिंजो एॾो अहम रोल रहियो हो कि असां उहे क़वानीन ठाराया ड्राफ्ट कया ऐं सिंध सूबे हुनखे अडॉप्ट बि कयो आहे जंहिंमें सिंध ह्यूमन राइट कमीशन जो हो प्रोवेंशियल कमीशन हूंदे स्टेटस ऑफ वुमेन हो डोमेस्टिक वायलेंस एक्ट हो चाइल्ड मैरिज रिस्टेंट एक्ट जो हो जंहिंमें तव्हां ॿिए कंहिं सूबे में बि कोन्हे थियो पर असां वटि जेकी शादी जी उमिरि आहे हूअ 18 साल आहे ऐं उन जा काफ़ी उहो ई चयो वञे थो की छा जे लाइ तव्हां ॾिसो की हिकिड़ी जे नंढी उमिरि में शादी थिए थी त उन जो इम्पैक्ट हिकिड़ी नंढी छोकिरी ते केॾो थो पए रिप्रोडक्टिव हेल्थ ते हुनजे रिप्रोडक्टिव हेल्थ ते सेक्शुअल एंड रिप्रोडक्टिव हेल्थ ते हुनजे इफेक्ट पए थो त उहे मैसेजिस हुननि खे ॼाणणु ज़रूरी आहे हुन पंहिंजे पूरे मां चाहींदसि की हिन मैसेज जे थ्रू सभिनी खे इहा ख़बर हुजणु घुरिजे की सिंध असेंबली काफ़ी प्रोग्रेसिव लॉस पास कया आहिनि जेके वुमेन फ्रेंडली आहिनि ऐं उन्हनि ते इम्प्लीमेंटेशन बि थी रहियो आहे कंहिं हद ताईं थी रहियो आहे ऐं उन ते वधि मां वधि ऐं उन्हनि जी ॼाण जेकी आहे न मां चवां थी की जे ख़ातून का चाहे थी का विक्टम आहे ऐं हिन सिलसिले में हाणे जेको आहे सिंध हुकूमत हिकिड़ो ॿियो कमु करण वारी आहे जेके वन विंडो सर्विस उन में असांजी ऑर्गेनाइज़ेशन आहे पाथ फाइंडर इंटरनेशनल जेकी कमु करे रही आहे सिंध गवर्नमेंट सां गॾु ऐं उनमें शुरू खां सिविल सोसाइटी जो इहा ई डिमांड हुई की का औरत जे उथे अचे थी कंहिं ते को तशद्दुद थियो आहे वायलेंस जी विक्टम आहे त उहो काॾे वञे एॾी मुश्किल सां उहो पंहिंजे घरों निकिरे थी जे निकिरे थी त को हुनखे शेल्टर कोन्हे शेल्टर आहिनि त उन में उहा एॾियूं फैसिलिटीज़ कोन्हनि हुनखे लॉयर जी ज़रूरत आहे वकील जी ज़रूरत आहे प्लस पुलिस जी ज़रूरत आहे FIR कटण लाइ असांखे वरी हाणे प्रोग्राम खे ख़तम करणी ज़रूरत आहे प्रोग्राम में वक़्तु वञी पुॼाइणी ते पहुचे थो इनिशिएटिव ख़वातीन जे लाइ इलाही मौज़ू रहिजी विया इलाही डिस्कस करे पिए सघियासीं पाण पर प्रोग्राम जो वक़्तु थोरो घटि हुयो अॼु औरतुनि जो आलमी ॾियारो हुयो जेतिरो थी सघियो पाण ॻाल्हायोसीं इलाही शयूं रहिजी वियूं आहिनि खोड़ सारियूं शयूं आहिनि जिन ते पाण अञा डिस्कस करे पिए सघियासीं प्रोग्राम हिते पूरो थिए थो बड़ी मेहरबानी तव्हांजी ये मार्च पे बात करेंगे पूरा मार्च गुजर जाएगा महीना नहीं आज मार्च है उसकी बात कर रहे हैं चलें जी हमीदा जी आपका बहुत शुक्रिया अदीरुबीना तान बड़ी मेहरबानी सिद्रा आपसे आखिर में एक अच्छा सॉन्ग सुनेंगे डॉक्टर साहब बहुत शुक्रिया फौजिया आप प्रोग्राम में आई नाजिश फातिमा आपका बहुत शुक्रिया और नवाब साहब आपका बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए तहाँ ॾाढा सभी खूबसूरत आए बहुत खूबसूरत हैं वैसे ही चांदनी वाइटनिंग क्रीम वालों ने आपके लिए तोहफ़े भेजे वो आपके साथ जाएंगे बल्कि मैं लेके देता हूँ आपको ये डॉक्टर फौजिया के साथ जाएगा चांदनी वाइटनिंग क्रीम आपके साथ नाजिश फातिमा चांदनी वाइटनिंग क्रीम तहाँ संगर बिंदी चांदनी वाइटनिंग क्रीम नवाब साहबा के लिए हाँ जी चांदनी वाइटनिंग क्रीम चांदनी क्रीम ये सिद्धा जी आपके लिए भी चांदनी क्रीम चांद सा चेहरा बनाने के लिए उनका भी शुक्रिया कि उन्होंने ये गिफ्ट हमारे लिए भेजा। चांदनी क्रीम लगाएं और चांद सा चेहरा बनाएं ठीक है जी अॼु को प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो औरतुनि खे आलमी ॾींहुं मुबारक हुजे अॼु औरतुनि खे तव्हां रेस्ट ॾिजो ऐं महिरबानी कजो पंहिंजो कमु पाण कजो पंहिंजो कमु पाण कयो तॾहिं बि ठीकु आहे ऐं ॿी हिकिड़ी गुज़ारिश कंदासीं ख़ासि तौर ते असां पंहिंजनि दोस्तनि खे जेकी मर्द ज़रात आहिनि त औरतुनि खे जेकॾहिं फुल आज़ादी नथा ॾियो को प्रॉब्लम आहे कॾहिं कॾहिं ग़ैरत जो मसइलो हूंदो आहे त बाबा औरतूं असांजो ॿाहिरि छो न निकिरनि छो निकिरनि सो तव्हां इहो करे सघो था घटि में घटि त पंहिंजनि औरतुनि खे पाण सां गॾु ॿाहिरि वठी वञो उन्हनि खे कंहिं सुठे होटल ते मानी खारायो वञो के ॾींहं ते का सुठी उन्हनि खे मूवी ॾेखारियो पाण पंहिंजे बल ते पंहिंजे कुटुंब सां गॾिजी करे तव्हां उन्हनि खे शॉपिंग करायो पाण वञो उन्हनि सां गॾु ॿाहिरि दुनिया में ॾेखारियो दुनिया में छा छा आहे औरतूं ॾिठो ई न आहे न सो ॿाहिरि उन्हनि खे ज़रूरु घुमायो फिरायो इहो तव्हांजो हिन वक़्तु वॾे में वॾो फ़र्ज़ु आहे सो इहो फ़र्ज़ु ज़रूरु अदा कजो इरशाद जागीरानी दिया ख्वाजा तव्हांखां मोकिलायूं था हयाती बख़ैर सुभाणे वरी नवनि महिमाननि सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो दिलि वारनि जो घर वारनि जो नंढनि ॿारनि जो बुज़ुर्गनि जो बीमारनि जो ऐं पंहिंजी औरतुनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो जी लतीफ़ जी मिठी ॿोली पाण सदाईं गॾु टेक केयर आला भाई जी मैं तेनू समझावा की ना तेरे बाजू लगे